इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सक़ाफ़ती वरसे जी वारसी लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 42हें प्रोग्राम आलमी उताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अवां लाइ लोक अदब लाइ जाखोड़ींदड़ सुगड़नि जी नुमाइंदा तंज़ीम सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद तरफ़ां पेश कयो वेंदो आहे। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो ही अॼोको 42हों प्रोग्राम सुरई संगीत जे निराले नाम निराले किरदार मास्टर चंदुर जी शख़्सियत ऐं फ़न जे हवाले सां अवां सजणनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। अवां खे ॿुधाईंदा हलूं त मास्टर चंदुर कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। उन शख़्सियत जी हिन दुनिया तां जेका मोकिलाणी आहे उहा आहे 2 नवंबर। कुझु किताबनि 3 नवंबर लिखियो आहे। बहरहाल 2 नवंबर ते जेकॾहिं हुनजो हिन दुनिया तां लाॾाणो आहे त 3 नवंबर ते हू ओॾां हलियो वियो जितां केर बि नाहे वरियो। इन सिलसिले में अॼु अव्हां सां वीचार वंडींदासीं ऐं संदसि शख़्सियत ऐं फ़न जे हवाले सां ॻाल्हियूं थींदियूं। त सजणो, अॼोके प्रोग्राम में अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त मास्टर चंदुर जे पगदार पुट वॾे पुट जंहिं इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप में संदसि सां ज़िंदगीअ जा खोड़ मरहला गॾु गुज़ारिया, मोहतरम साईं गोपचंदुर न्यूयॉर्क अमरीका खां पाण सां हिन प्रोग्राम में शामिल हूंदा ऐं उन सां गॾोगॾु मुंबई खां महेश चंदुर जेके पाण तमामु बहितरीनु आवाज़ आलाप ऐं अंदाज़ जा मालिक आहिनि, उहे बि पाण सां हिन प्रोग्राम में गॾु हूंदा। हिक तरफ़ मास्टर चंदुर जे ॿिन्ही पुटनि मोहतरम गोपचंदुर मोहतरम महेश चंदुर खे हिन प्रोग्राम में शामिल कंदासीं त ॿिए तरफ़ सिंध जे अंदरि मुहज़्ज़ब मौसीक़ी जे तमामु बहितरीनु माहिर कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी खे बि अॼोके हिन प्रोग्राम में शामिल कंदासीं ऐं उन जा बि वीचार ॿुधंदासीं त संदसि वीचार असांजे सुरई संगीत जे हिन निराले ॾाहे ॾातदणी मास्टर चंदुर जे हवाले सां कहिड़ा आहिनि। ॾात ऐं ॾाहप जो ही प्रोग्राम अवां ॿुधी रहिया आहियो। आलमी उतालीहों प्रोग्राम आहे ऐं अॼोके हिन 42हें प्रोग्राम निराले नाम मास्टर चंदुर जी जी सजणो, आलमी उताक में मास्टर मोहतरम गोपचंदुर जे इल्मु अदब जी तमामु जेको बहितरीनु लोक शुरूआत कयूं था असांजे सिंध जे हिन ॾाहे मास्टर
ऐं संदसि ॻायल ख़ूबसूरत मदाह सां प्रोग्राम जी शुरूआति कयूं। महरबान थी दे शहनशाह आलम हिम्मत दी मिहादी कुर्ब जी कमाया हिम्मती मिहादी कुर्ब जी कमाया कुवत दे कलब के कदम खे वधाया कुवत दे कदम खे वधाया मिठा मर सां चल मिठा मर सां चल हिन लुदम बंधी दे शहनशाह आलम नमूसान करे तू अदल अदालत नमूसान करे तू अदल अदालत फज़ल तो गुलामा सखी कर सखावत फज़ल तो गुलामा सखी कर सखावत बगल मैल दिल जो बगल मैल दिल जो नए सिर अली दे शहनशाह आलम पुरन साबित करी तो भलाई पुरन साबित करी तो भलाई यगन खे तुंदी दे गोई सगारी यगन खे तुंदी दे गोई सगारी लमी तोड़ लाई बोली ही कदी दे शहनशाह आलम उजड़ थी वञे तो चंद्र बाग दिल जो मरण खां अॻे चल मिठे दाग दिल जो बणी बाग़बान सदा साथ दे शहनशाह आलम शहनशाह आलम महिरबान थींदे मास्टर चंद्र जे इन मदाहिया ॿोल सां अॼोके असांजे लोक अदब सिलसिले जे 42हें प्रोग्राम आलमी ओताक जी शुरूआति थी चुकी आहे। जी सरिणो सिंध जे जगमशहूर रागी संगीत आचार्य मास्टर चंद्र जो असुल नालो संदसि दोस्त गोबंद मालीअ चवाणी चांडूमल डामवाणी हो, पर ठारू शाह जे स्कूल रिकॉर्ड मूजिबि चंदुरमल डामवाणी हो। अॼु हिंद ऐं सिंध में खेसि मास्टर चंद्र जे नाले सां ई सुञातो वञे थो। मास्टर चंद्र 18 डिसंबर 1909 ईस्वी धारे साहती परगणे उन वक़्तु ज़िले नवाबशाह ऐं हाणोके ज़िले नौशहर फ़िरोज़ जे मशहूर बाग़नि वारे तारीख़ी ऐं मरकज़ी शहर ठारू शाह में डामवाणी हवेलीअ में जनम वरितो। संदसि वालिद आसनदास खे चंद्र अकेलो औलाद हो। मास्टर चंद्र जो घर ठारू शाह में फिटल नवलखी वाह जे साॼे कप ते डामवाणी हवेलीअ में हो।
जेको अॼु बि मौजूदु आहे। हुन शुरूआती तइलीम प्राइमरी स्कूल ठारू शाह में ई वरिती ऐं मैट्रिक लोकल बोर्ड हाई स्कूल ठारू शाह मां हासिलु कयाई। जेको हाणे गवर्नमेंट प्रोविंशलाइज्ड हाई स्कूल सॾिजे थो। मास्टर चंदुर माउ पीउ जो अकेलो औलाद हुअण करे संदन सिकी लधो पुटु हो। हुन पढ़ाईअ बैदि पब्लिक वर्क्स इंजीनियरीअ खाते में 5 साल नवाब शाह में नौकरी कई। खेसि राग सां इब्तिदा खां वठी चाह हो। रागदारीअ जे किन मीरासिन ऐं उस्तादनि खां सिख्या वरिती हुआईं। संदसि सुर ऐं साज़ ते रोज़ राति जो 9 वॻे ठारू शाह में गोधोराम जे टिकाणे ते उन जे आगंद मां हिन जो बुलंद ऐं सुरीलो आवाज़ु गूंजंदो हो ऐं बिना लाउड स्पीकर जे अधु शहर में फहिलिजी वेंदो हो। उहो अधु शहर में फैलिजंदड़ ख़ूबसूरत आवाज़ कहिड़ो हो, अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं था। इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। दिल में हज़ार आहिनि कहिड़ियूं भला ॿुधायां, हिते बेशुमार आहिनि, हिते बेशुमार आहिनि। इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। ओ दिल लगाई दड़ा, ओ दिल लगाई दड़ा, ओ दिल लगाई दड़ा, हिन पिड़ में न पैर पाए जे मंज़िल ज़रा कठनुआ। दिल सोचे समुझी लाई, दिल सोचे समुझी लाई। गुल खे छिन जी संभाले, गुल खे छिन जी संभाले। गुल साणो खार आहिनि, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। दिल में हज़ार आहिनि, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। मूं मल बिका किते हुई, मूं मल बिका किते हुई, मूं मल बिका किते हुई। कूंदर हज़ार कुहंदी, मूं मल ॾिठ में उहाई। राण लजलाए रोवंदी, राण लजलाए रोवंदी। किथे मूं मल किथे मेंदर, किथे मूं मल किथे मेंदर। ॿई धार धार आहिनि, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। दिल में हज़ार आहिनि, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। ससुई बिहो त ख़ातर, ससुई बिहो त ख़ातरी, ससुई बिहो त ख़ातर। कीअं मौत हो कबूलियो, पथरनि ते सिर फटाए, पहणनि ते पाण रोलियो, पहणनि ते पाण रोलियो। जवानी ही जंहिं जलाई, जवानी ही जंहिं जलाई। शाहिद गंवार आहिनि, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। दिल में हज़ार आहिनि, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। बुल बुल बि ॾिठुम मूं वटि, बुल बुल बि ॾिठुम मूं वटि, बुल बुल बि ॾिठुम मूं वटि। रुवंदी ख़िज़ा में आई, गुल खां सवाइ चयाई। दिल चंद्र घबराई, दिल चंद्र घबराई। ख़ुशि थी बि कीअं सां खिलंदी, ख़ुशि थी बि कीअं सां खिलंदी। जंहिंखे खुमार आहिनि, इहे दिल लगी जूं ॻाल्हियूं। दिल में हज़ार आहिनि।
इहे दिल लॻीअ जूं ॻाल्हियूं, इहे दिल लॻीअ जूं ॻाल्हियूं, दिल में हज़ार आहिनि। प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार। इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मुंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल हिंद सिंध सां गॾु ॿियनि परॾेही मुल्कनि सऊदी अरब, अमान, उर्दन, दुबई ऐं लंडन जे समूरनि ॿोली माहिरनि ऐं लोक अदब जे चाहींदड़नि जा वॾा वड़ जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए प्रोग्राम में शामिल आहिनि। मुंहिंजे मुर्शिद भिटधणी भलारे जे सूफ़ियुनि वारी सरज़मीन जे मुख़्तलिफ़ मागनि कराची, हैदराबाद, जामशोरो, दादू, लाड़काणो, कंबर शहदाद कोट, शिकारपुर, जेकबाबाद समेत सखर ऐं घोटकी जे घण घुरनि सां गॾु लसबेले बलोचिस्तान जे सजणनि खे बि भली कार। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो हीउ अॼोको 42हों प्रोग्राम मास्टर चंदुर जी शख़्सियत जे हवाले सां आहे ऐं अॼोके हिन प्रोग्राम में मास्टर चंदुर जे पगदार पुट मोहतरम गोप चंदुर न्यूयॉर्क अमरीका मां जेके पाण सां ऑनलाइन आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम महेश चंदुर मास्टर चंदुर जा फ़र्ज़ंद जेके हिन लोक मौसीक़ी सां लाॻापियल आहिनि उन्हनि सां बि वीचार वंडींदासीं ऐं संदनि खां ख़ूबसूरत कलाम बि ॿुधंदासीं। उन सां गॾोगॾु सिंध जे तमामु बहितरीन कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी सां बि हिन प्रोग्राम में मास्टर चंदुर जी शख़्सियत जे हवाले सां वीचार वंडींदासीं ऐं मास्टर चंदुर जो संदसि ॻायल कलाम बि ॿुधंदासीं। सुर ऐं संगीत जे निराले नाम मास्टर चंदुर जी शख़्सियत जे हवाले सां अव्हां सां गॾु आहियूं ऐं उन जी ज़ाती ज़िंदगीअ जो जेको तारफ़ आहे उहो अव्हां ताईं पहुचायूं पिया। जी सजणो, फ़नी लिहाज़ खां जीवतराम हिन जो उस्ताद हो जेको साईं कुतुब शाह जहानिया जे ख़ासि मुरीदनि मां हो, जॾहिं त हंसराज सोनारो चंदुर जो साथी हो ऐं साणस तबले ते संगीत कंदो हो। लोक कलाकार मास्टर चंदुर जॾहिं नवाबशाह में नौकरी कंदो हो त उते शाम जो चंदुर संगीत विद्याला खोलियईं। पोइ कराची में नौकरीअ सांगे वियो त उते बि राग ऐं संगीत जो शौक़ु जारी रखियईं ऐं रामबाग गाॾी खाते में मौसीक़ी सेखारण जो स्कूल बि क़ाइमु कयईं। मास्टर चंदुर जी ज़िंदगीअ में पहिरियों कलाम उन दौर में पंहिंजी नई वरितल साइकिल ते जोड़ियल हो। हू शहर जो पहिरियों माण्हू हो जंहिं वटि साइकिल हुई। उन कलाम जा ॿोल जेके हुआ उहे मास्टर चंदुर खां संदसि ई यादगार इंटरव्यू में अव्हां जे समाअतुनि ताईं ज़रूरु पहुचायूं था। हू पाण ई ॿुधाईंदो त उहो संदसि कलाम कहिड़ो हो। मास्टर चंदुर जे ज़माने में कंहिं चङे घर जो नौजवान राग सिखंदो ऐं ॻाईंदो हो त उनखे नाचू, ट्रापो, मीरासी ऐं मंगणहार सॾे मथसि टोकूं कयूं वेंदियूं हुयूं ऐं उन मरहले में मास्टर चंदुर खे बि अहिड़ा ताना ऐं मेहणा मिलिया, पर हुन जो चाह माठो न थियो। हिन मौसीक़ीअ जी इब्तिदाई सिख्या जीवतराम खां हासिल कई। रोहड़ीअ जे हिकु बुज़ुर्ग जो गादी नशीन खेसि ख़ान साहब अमीर ख़ान वटि वठी वियो, जंहिं खेसि इब्तिदा में दुर्गा राग सेखारियो। चंदुर जो चाचो हिन लाइ अमृतसर मां बाजो वठी आयो, उहो ई चाचो जंहिं शुरूआति में चंदुर जे राग ॻाइण ते एतिराज़ पे कयो ऐं पोइ हनराज जा सुरनि जूं शिकिलियूं ऐं सरगम सिखिया। आरोही, अमरोही, कोमल ऐं शुद्ध जी ॼाण वरिती ऐं हिकु अज़ीम कलाकार बणिजी पियो। चंदुर इब्तिदा में बांसुरीअ खे माउथ आर्गन
यानी वात जे साज़ तौरु वॼाईंदो हो। जंहिंखां पोइ ॾींहुं राति हिकु करे बाजो सिखियो। हिन सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि जी सोबत मां वॾो फैज़ पिरायो, जिन में सैयद रोशन अली शाह जहानिया वारो, साईं हादी बख़्श शाह, दादन शाह, नसीर फ़क़ीर जलालाणी, दराज़नि जा सूफ़ी, उहे सूफ़ी फ़क़ीर हज़रत कलंदर लाल शहबाज़, मोहम्मद उस्मान मरवंदी जा गादी नशीन, हाला वारा बुज़ुर्ग, मांजंद भिटशाह, वसण घोट भारो शाह ऐं ॿियनि दरगाहुनि जा सूफ़ी फ़क़ीर ऐं संत शामिल हुआ। उहे फ़क़ीर जॾहिं यकतारा खणी नचंदा हुआ त चंद्र बि साणनि शामिल थी वेंदो हो। जी सुहिणो, हिकु दफ़े सिंध ग्रामोफोन कंपनी जे एजेंट लालचंद हिकु महफ़िल में चंद्र जो सुरीलो आवाज़ ॿुधो त मथसि मोहत थी पियो ऐं खेसि ॿियनि हंधनि ते मुतारिफ़ करायो। जंहिं बैदि संदसि फ़न वॾी मञता माणी। चवनि था त हिकु दफ़े नामवर ॻाइणी जीवणी बाईअ ठारू शाह में महफ़िल कई, जंहिंमें मास्टर चंद्र बि ॻायो। चंद्र जो राग ॿुधी जीवणीअ खेसि रिकॉर्डिंग लाइ ज़ोर भरियो। बाद में मास्टर चंद्र ऐं नूरे मस्खरे भेरियनि वारे खे रिकॉर्डिंग लाइ बम्बई वठी वई। ग्रामोफोन लाइ भरायल मास्टर चंद्र जो पहिरियों रिकॉर्ड उन दौर जे मशहूरु कलेक्टर मोहम्मद बख़्श फ़ौजीअ जो कलाम हो, जेको हिन सुर आसावरी में रिकॉर्ड करायो ऐं उन्हीअ जा ॿोल हुआ: तबीबा ख़्याल सां ॾिसिजो, अथम का दिलि जी बीमारी, जिस्म ताज़ो तवानो आ, ढरी थम नब्ज़ दिलि वारी। मास्टर चंद्र जा ॻायल अक्सर कलाम माण्हू झूंगारींदा हुआ। इहो संदसि गायकीअ जो कमाल हो। अहिड़नि कलामनि में क़िस्मत कई जुदाई कंहिं ते मयार नाहे, या तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां पर सोना कीअं न रहायो तो, उनखां सवाइ हिकु ॻाल्हि त ॿुध मुंहुं हेॾे कर, या दिलि आहे हथनि में थो ख़रीदार खे ॻोल्हियां, जेको ॿोल अव्हां जे समातुनि ताईं पहुचायोसीं। सोणाप जे अखियुनि खे झल तूं ज़िया जी शाइरी तमामु मशहूरु मक़बूल कलाम हुआ। उन सां गॾोगॾु सिक में सिकीअ खे न सिकाए प्यारा, सिक में सिकीअ खे न सिकाए प्यारा, इहो ॿोल बि मास्टर चंद्र जो तमामु मशहूरु ऐं मक़बूल हो। जॾहिं ॻाल्हि आहे सिक में सिकीअ खे न सिकाए सोणा, अचो त संदसि उहो ख़ूबसूरत ॿोल अव्हां जे समातुनि जी नज़र करियूं ऐं उन खां पोइ संदसि शख़्सियत ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी। संदसि यादगार इंटरव्यू बि शामिलु कयूं था त गॾोगॾु संदसि वॾे पुट मोहतरम गोपचंद्र ऐं उन खां नंढे पुट जेको लोक कलाकार बि आहे महेश चंद्र, उन्हनि सां बि ॻाल्हियूं कंदासीं ऐं मोहतरम मुमताज़ लाशारी सां बि कचहरी कंदासीं। मास्टर चंद्र जो ॻायल ख़ूबसूरत कलाम अव्हां जे समातुनि ताईं। सिकीअ खे की न सिकाए सुहारा, दिल भर दुलारा अखियुनि जा तारा, दिल भर दुलारा अखियुनि जा तारा। छॾे तरस भेई दर ते आयासीं, छॾे तरस भेई दर ते आयासीं, घूरल जे भर में बखड़ा अॼासीं, घूरल जे भर में बखड़ा अॼासीं। आए जो आदर कर पाण प्यारा, आए जो आदर कर पाण प्यारा, दिल भर दुलारा अखियुनि जा तारा, दिल भर दुलारा अखियुनि जा तारा। सिक में ओ सिक में, सिक में ओ सिक में, सिक में सिकीअ
अखे की न सिकाए सुहारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा हली पाण आयुस बुद्धि हो तहा कुंयर हली पाण आयुस बुद्धि हो तहा कु सुहिणा बुद्धियूं हम तुंहिंजूं समय सां कुंयर सुहिणा बुद्धियूं हम तुंहिंजूं समय सां कु नगड़ो निभाए जिन गना में यारा नगड़ो निभाए जिन गना में यारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा सिक में ओ सिक में सिक में ओ सिक में सिकी अखे की न सिकाए सुहारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा सुहिणा सलामी आया मुतामी यर सुहिणा सलामी आया मुतामी यर दुर खां कबूलियम दरजी गुलामी दुर खां कबूलियम दरजी गुलामी नौकर चंद्र खां करना किनारा नौकर चंद्र खां करना किनारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा सिक में ओ सिक में सिक में ओ सिक में सिकी अखे की न सिकाए सुहारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा दिलबर दुलारा अखियुनि जा तारा सिक में ओ सिक में सिकीअ खे न सिकाए सुहिणा। प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अव्हां जे लाइ सिंध सुगढ़ लोक अदब तंज़ीम सलात अॼोके सुराई संगीत जे निराले नाम मास्टर चंदुर जे नाले सां नशर थींदड़ हिन प्रोग्राम में मास्टर चंदुर जो यादगार इंटरव्यू संदसि वॾे पुट मोहतरम गोप चंदुर न्यूयॉर्क अमेरिका खां उन जी ॻाल्हि ॿोल अव्हां जे समातुनि ताईं पहुचाईंदासीं। संदसि लाडले पुट महेश चंदुर जेको उन जी लोक मौसीक़ी बि उन जे ख़ूबसूरत आवाज़ में अव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं सिंध जे तमामु नाले वारे कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी साहब खां मास्टर चंदुर जे हवाले सां वीचार पुछंदासीं अव्हां जे समातुनि ताईं इन उमेद सां त तव्हां गॾु हूंदा पंहिंजूं मुहबतूं चाहतूं शामिलु कंदे। प्रोग्राम में हिकु विख अॻिते वधाईंदे शामिलु करियूं था मास्टर चंदुर सुरई संगीत जे निराले नाव जो संदसि ज़िंदगीअ जो कुझु अहवाल। मास्टर चंदुर अवामी महफ़िलुनि में राग ॻाइण जी शुरूआति भॻतनि जे भॻतियुनि वारे प्रोग्रामनि में शरीक थियण सां कई। चंदुर गायकीअ खे नवां अंदाज़ ॾिना, ॻाइण जे फ़न में अनोखा ऐं अलबेला नमूना ईजाद कया। उन करे हिन फ़न में ट्रेंड सेंटर हो। ॻाइण वक़्तु महफ़िलुनि खे मंडरे छॾींदो हो। मास्टर चंदुर जे आवाज़ में जादू हो। संदसि मिठड़े ऐं दर्दीले आवाज़ घणनि खे मस्तु बणाए छॾियो हो। उन जो हिकिड़ो मिसाल इहो आहे त चंदुर हिकिड़े भेरे श्री घाट हैदराबाद में ॻायो पए त ओचितो मथां माड़ीअ तां नोटनि जा बंडल अची संदसि मथां किरिया। ख़बर पई त हिकु 18 वरियनि जी नींगरी छोकिरी हैदराबाद जे हिकु वॾे सेठ जी न्याणी राग ॿुधंदे एॾी त मस्तानी थी पई जो पंहिंजे पीउ जी टिजोड़ी खोले
उन मां समूरा नोट खणी चंदुर ॾांहुं उछलायाई। उन ज़माने में लाउड स्पीकर न हुआ। चंदुर जो आवाज़ु चिट्टो ऐं सुरीलो हो, जेको परे परे ताईं ॿुधण में ईंदो हो। मास्टर चंदुर खे हयातीअ में वॾी मञता मिली। रिकॉर्ड कंपनी तरफ़ां चंदुर जा वधि में वधि ग्रामोफोन रिकॉर्ड पिराइण जे हवाले सां उहे जेके रिकॉर्ड भराया वेंदा हुआ, उहे तमामु ग्रामाफोन चंदुर जे आवाज़ में भराया विया। हुन जे फ़न जी क़दुरदानी कंदे संदसि हुस्न कारकर्दगीअ ते खेसि 10 तोलनि जो सोनो मेडल उन वक़्तु इनाम तौरु ॾिनो वियो हो। खेसि ॿियनि कलाकारनि खां वधीक रॉयल्टी ॾिनी वेंदी हुई। हिन राजाउनि ऐं नवाबनि वटां बि सर्टिफिकेट ऐं मेडल हासिलु कया। खेसि पिंडित ठाकुर ऐं बड़े ग़ुलाम अली ख़ान संगीत आचार्य जो लक़ब अता कयो ऐं सरकार वटां बि केतिरा ई इनाम हासिलु कयाईं। पर चंदुर खे उहो ग़रीब माण्हू कॾहिं न विसरियो जंहिं खेसि मीरपुर ख़ास में ॻाईंदे पटके मां नोट छोड़े पे ॾिना ऐं पैसनि ख़तमु थियण ते हुन मथे तां पटको लाहे संदसि पेरनि ते अची रखियो। मास्टर चंदुर जो चवणु हो त हिन खे इहो इनाम ज़िंदगी में मिलियल समूरनि लक़बनि ऐं एज़ाज़नि खां वधीक हो। 1947 ईस्वी में नंढे खंड जे विरहाङे खां पोइ अक्सर हिंदू सिंध छॾे भारत हलिया विया। चंदुर खे बि मजबूरीअ में सिंध छॾणी पई। भारत में पहिरीं अजमेर, पोइ बम्बई ऐं कलकत्ते वियो। आख़िर में मुंबई में मुस्तक़िल रहाइश अख़्तियार कयाई। जी सुहिणो वतन खे छॾणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ऐं जॾहिं उन विरहाङे वक़्तु उन वतन छॾियो हो त यकीनन उमिरि देस पंहिंजो विसारणु ॾुखियो आहे। जीअं मारवी पंहिंजे देस खे छॾणु ॾाढो ॾुखियो सम्झो हो, ईअं ई हिन सिंध खे छॾींदे चंदुर जा कहिड़ा आलाप हुआ उहो अव्हांखे ॿुधायूं था। मास्टर चंदुर जॾहिं हितां पंहिंजे देस खे, पंहिंजी सिंध खे, जीजल अंबड़ वारे वतन खे, जनम भूमि खे छॾे पियो त उन छॾण वारे उन मरहले मुआमले में संदसि कैफ़ियत कहिड़ी हुई। उन सॼे मरहले जो संदसि ज़ुबान सां बयानु कयल उहो ख़ूबसूरत आलाप
दस जा डेरा छॾे शाह स्वामी दलपत जा डेरा दरादन खां अॼु दूर थींदा वञनि था वो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था पका पुराणा वतन जताना मिठा पका पुराणा वतन जताना मिठा छॾे पंहिंजे सिंधू नदीअ जा किनारा अबाणा यछाए छॾा प्यारा प्यारा पुराणनि पखनि खे बचींदा वञनि था वो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था पका पुराणा वतन जताना मिठा पका पुराणा वतन जताना मिठा छॾे ज़िंदह पीर वई सखर साध बेलो वसन घोटलो वल पारू शाह जमेलो जुदाई संदो दाग ॾींदा वञनि था वो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था पका पुराणा वतन जताना मिठा पका पुराणा वतन जताना मिठा 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 प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार। इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मुंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल हिंद सिंध सां गॾु ॿियनि परॾेही मुल्कनि सऊदी अरब, अमान, उर्दन, दुबई ऐं लंडन जे समूरनि ॿोली माहिरनि ऐं लोक अदब जे चाहींदड़नि जा वॾा वड़ जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए प्रोग्राम में शामिल हूंदा आहिनि। मुंहिंजे मुर्शिद भिट धणी भलारे जी सूफ़िन वारी सरज़मीन जे मुख़्तलिफ़ मागन कराची, हैदराबाद, जामशोरो, दादू, लाड़काणो, कंबर शहदाद कोट, शिकारपुर, जेकबाबाद समेत सखर ऐं घोटकीअ जे घण घुरनि सां गॾु लसबेले बलोचिस्तान जे सजणनि खे बि सलाम। जी सजण सुर ऐं संगीत जे निराले नाम मास्टर चंदुर जी शख़्सियत ऐं फ़न जे अॼोके प्रोग्राम में अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ऑनलाइन पाण सां मौजूदु आहिनि मास्टर चंदुर जा पगदार पुट न्यूयॉर्क अमरीका खां मोहतरम गोप चंदुर साहिबु ऐं संदसि कलाकार पुट मोहतरम महेश चंदुर। उन सां बि पाण वीचार वंडींदासीं ऐं महेश चंदुर खां संदसि बाबे साईंअ जी ॻायल ख़ूबसूरत उहा शाइरी खे ॿुधंदासीं। गॾोगॾु सिंध जे तमामु निराले ना मोहतरम मुमताज़ लाशारी खे बि पाण हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं ऐं मास्टर चंदुर जी शख़्सियत ऐं फ़न जे हवाले सां उन खां बि कुझु ॿुधंदासीं। न रुगो एतिरो पर मास्टर चंदुर जो संदसि ॾिनल ज़िंदगीअ जो यादगार इंटरव्यू बि हिन प्रोग्राम जो हिसो हूंदो।
जी सॼण असां ज़िक्र करे रहिया हुआसीं त भारत लॾे वञण खां पोइ सिंधड़ी उकीर हिकु दफ़ो खेसि वापसि वतन वरण जी दिलि खेसि उत्साह ॾिनो ऐं दिलि बेक़रार बणिजी पई ऐं उन वतन वारी सरज़मीन ते अचण जी सिक ऐं छिक छिके आई। 1955 में सिंधी अवाम जे बेहद इसरार ऐं सरकार जी दावत ते मास्टर चंदुर सिंध में आयो ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयाईं। 3 महीना सिंध में रहियो। इन दौरान कुतुब शाह जहानिया जे मेले में बि शरीक थियो। पंहिंजे अबाणे ॻोठु ठारू शाह बि वियो जिते गोधोराम जे टिकाणे में अची रहियो ऐं उते ई राग जूं महफ़िलूं मचायाईं। चवनि था त राग दौरान माण्हुनि खेसि पैसा ॾियणु शुरू कया त मास्टर चंदुर उथी बीठो ऐं हथ ॿधी हाज़रीन खे चयाईं, सॼणो पैसा त मुंहिंजे पुठियां हलंदा वतन, मां सिर्फ़ु अव्हां सां मिलण आयो आहियां। अव्हां सां दिलि जा हाल ओरण आयो आहियां। ठारू शाह में क़याम दौरान रहाइश दौरान हू पंहिंजो घर बि घुमण वियो। नलके जो पाणी पीताईं, पाणीअ जी दिली भरे खयाईं ऐं बाद में उहो पाणी पाण सां हिंदुस्तान गॾु खणी वियो। न रुगो पंहिंजे देश पंहिंजे अबाणे वतन जो पाणी पर उन खां सवाइ सिंधी साज़नि मां 2-3 गाघिरियूं ठहिराए पाण सां गॾु मुंबई खणी वियो। चवनि था त सिंध जे सफ़र दौरान सरकारी जासूस चंदुर जे पुठियां पिया हलंदा हुआ। तन खे मुख़ातिब थी चंदुर चयो हो त तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां पर सुहिणा कीअं न रहायो तो। मास्टर चंदुर पंहिंजी औलाद ऐं घर वारनि समेत केतिरनि ई मुल्कनि जो सफ़र कयो ऐं उते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। मास्टर चंदुर खे 5 पुटनि ऐं 2 धीअरुनि जो औलाद थियो। संदसि वॾो पुटु कन्यालाल 16 वरियनि जी उमिरि में गुज़ारे वियो। ॿियो पुटु मनसिख 3 दर्जे में पढ़ंदो हो त गुज़ारे वियो। संदसि 3 पुटु गोप चंदुर कारोबार कंदो आहे ऐं ॻाईंदो बि आहे। संदसि 4 पुटु हीर चंदुर इनकम टैक्स जो वॾो वकील आहे। साज़ वॼाए ॼाणंदो आहे पर ॻाईंदो न आहे। चंदुर जो 5 पुटु महेश चंदुर पीउ वांगुरु वॾो फ़नकार ऐं हिंदुस्तान में फिल्मुनि जो नाले वारो मौसीक़ार आहे। जी सृणो जंहिं संदसि पुटु महेश चंदुर जी ॻाल्हि कईसीं। महेश चंदुर अॼुकल्ह मुंबई में उते ई रहे पियो जिते मास्टर चंदुर पाण रहंदो हो। महेश चंदुर जी अॼोके हिन आलमी उताक में ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं अॼोके संदसि पिता संदसि वालिद जे हवाले सां हुन ख़ासि ॻाल्हि ॿोल कई आहे। अवां सॼणनि जे समातुनि ताईं संदसि कयल उहा ॻाल्हि पहुचायूं था। सौ सलाम। मां दरअसल अॼु ॿाहिरि कंहिं डिनर जे सिलसिले में होटल वञी रहियो हुउसि त अधु कलाक अॻु फ़ोन आयो आहे त पिता साहिबु मास्टर चंद्र ते 2-3 लफ़्ज़ ॻाल्हाए मोकिलिया। अदीबनि दोस्तनि ॿियनि जा लख कुर्ब जो यादि कंदा रहो था पिता साहिब खे। मां त चवंदुसि मास्टर चंद्र ते जेतिरो तव्हां प्यारु ॾिनो आहे ऐं अञा बि सिंध वारनि उन्हनि खे विसारियो कोन्हे ऐं वक़्तु ब वक़्तु वालिद साहिब ते कुझु लिखंदा रहंदा आहिनि ऐं अहिड़े नमूने उन जा ॾींहं बि भला यादि कंदा रहंदा आहिनि। पिता मास्टर चंद्र साहिब जिन पिणु हमेशह सिंध वारनि लाइ अहिड़ो प्यारु अक़ीदत सॼी उमिरि ताईं क़ाइमु रखी कॾहिं बि सिंध वारनि खां रूहानी तौरु धार न थी सघिया। वालिद साहिब पंहिंजे संगीत विद्या गायकी ऐं शाइरी वसीले सिंध ऐं हिंद जे हर तबिके जे सिंध जे दिलियुनि में जॻह क़ाइमु करे छॾी हुई। हुन जेको कुझु ॻायो अवाम लाइ ॻायो, पंहिंजे मादरी ज़ुबान सिंधीअ में ॻायो ऐं सिंधी सुरनि में ॻायो। इहो ई सबबु आहे जो हुन कलाकार जो नालो हर सिंधी ज़ुबान ते हिकु किसे कहाणी ऐं दास्तान जीअं तरंदो रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो
खे लीजेंड ऑफ सिंध बि करे कोठियो वञे थो। हुन जा गीत संगीत दिलनि जे रग रग में सुतीअ जीअं समायल आहिनि, वरियल लॻे विया आहिनि, पर उन्हनि जो आवाज़ु अॼु बि हर कंहिंजे दिलनि खे मुतासिर करण खां सवाइ रही नथो सघे। बसि जीए सिंध साईं, सौ सौ सदा जीए सिंध। वालेकुम अस्सलाम। महिरबानी मोहतरम महेश चंद्र, अव्हां जा कुर्ब वॾा वड़, अव्हां जूं मोहबतूं आलमी उताक, अव्हां जे पिता मास्टर चंद्र सुरई संगीत जे निराले ना उन जी शख़्सियत जे हवाले सां अव्हां महिरबानी करे मुंबई खां असांजे हिन आलमी उताक में पंहिंजा वीचार वंडिया। अव्हां जे बाबा मास्टर चंद्र जो यादगार इंटरव्यू बि शामिलु कयूं था, पर हींअर अव्हां जे ई आवाज़ में ॻायल ख़ूबसूरत अव्हां जे पिता मास्टर चंद्र जी शाइरी ॿुधंदड़ सामईन सॼणनि ताईं पहुचायूं था। जी सॼणो, मास्टर चंद्र जे पुट महेश चंद्र जी ॻाल्हि ॿोल संदसि पीउ जे हवाले सां अव्हां ॿुधी चुका आहियो। हाणे अचो त उन महेश चंद्र जे ख़ूबसूरत आवाज़ में अव्हां जे समाअतुनि ताईं मौसीक़ी जो सुर ऐं साज़ पहुचायूं। मास्टर चंद्र जो गानो ॿुधण में जेतिरो सवलो आहे पर ॻाइण ॾुखियो आहे, छो त उन में हिक अखर में भाव ऐं संगीत जूं मुर्गूं जेके अहिड़ियूं आहिनि, इन करे त दिलि में पइजी वियो आहे न सिंधियुनि खे, छाकाणि त उहे काफ़ी अञा ताईं असां ॿुधूं था। कहिड़ियूं? रुठाई रहनि पर हुजे सुना हुजे शहरा सिक ऐं संगत जो यार सगो, कॾहिं मां थो छिकियां कॾहिं हू थो छिके, छो त सिक ऐं संगत जो जेको सॻो आहे उहो थींदो आहे कचो, हू छिकींदो मां ढर ॾींदो डांस त हलंदो, न त धागो टुटी पवंदो। सिक ऐं संगत जो यार सॻो, कॾहिं मां थो छिकियां कॾहिं हू थो छिके, कयूं लिक छुप गॾिजी रात ॿई, कॾहिं मां थो लिकां कॾहिं हू थो लिके। गम दर्द जुदाईअ जो जे अचे, गम दर्द जुदाईअ जो जे अचे, कॾहिं मां थो सिकां कॾहिं हू थो सिके, इहा राति वसुल जी हिक ॿिए वटि, कॾहिं मां थो टिकां कॾहिं हू थो टिके, सची मोहबत जो आहे गानो चंद्र, कॾहिं मां थो धिकियां कॾहिं हू थो धिके, हू थो धिके। छॾिया हूं त मां यको थो ॿुधायांसि, मां साज़न वारा बि कोन थो चवां वॼाइण, टाइम थोरो आहे, असां सही रात ॻाइण वारा भला। हो तन था छॾिया हूं त जिंद जान घोरे घुरनि मासूम खां, ॾियां हूं त घोरे कुही पिया कुहनि, सुणा कुही पिया कुहनि, पर हुजनि हयाती रुठाई रहनि, पर हुजनि हयाती रुठाई रहनि, ओम जा सुणा ओम जा ढोल ओम जा। ॿी ॻाल्हि ॿुधी अथव?
जेतिरो वक़्तु आहे 3-4 जेके बि ॻाल्हाइनि मां उहो ई थो तव्हांखे ॿुधायां जिनजी मूंखे फरमाइश वधि में वधी ॾियां। सिंध में हूंदासीं जॾहिं संत कंवरराम खे शहीद कयूं त उते घणेई हुल हलिया त भई मास्टर चंद्र खे मारे छॾियऊं, ख़बर न पियो। केतिरा पत्रकार पिता साहब वटि आया, साईं असां ॿुधो आहे मास्टर चंद्र खे मारे छॾियऊं। हाणे साम्हूं बीठायो पुछो था मास्टर चंद्र खे मारे छॾियऊं। खणो कलम, शहर ॿुधिजो, कहिड़ो शहर? त मां दुनिया खे सुञाणा थो, मां दुनिया खे सुञाणा थो, अदा मां दुनिया जो ॾिठल आहियां, न दुनिया ई लिकल आहे न दुनिया खां लिकल आहियां। ओ चवन था वियो चंद्र पुसजी, चवन था वियो चंद्र पुसजी, बराबर मां पुठल आहियां, मुअल आहियां मोहब्बत में अॻे ई मां मुठल आहियां, मां मुठल आहियां। मुए खे केरु मारींदो, मां जीअरनि खां टुटल आहियां, अड़े जीअण वारा पिया मरंदा मरण खां मां छुटल आहियां। प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी सभिनी ॾेही परॾेही सजणनि खे सलाम। इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मुंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल हिंद सिंध सां गॾु ॿियनि परॾेही मुल्कनि ख़ासि करे सऊदी अरब, अमान, उर्दन, दुबई ऐं लंडन जे समूरनि ॿोली माहिरनि ऐं लोक अदब जे चाहींदड़नि जा वॾा वड़ जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए प्रोग्राम में शामिल आहिनि। ख़ासि करे मोहतरम मास्टर चंदुर जा फर्ज़ंद मोहतरम महेश चंदुर जेके मुंबई खां पाण सां आलमी उताक में गॾु आहिनि, ऐं मां थोराइतो आहियां मास्टर चंदुर जे वॾे पगदार पुट मोहतरम गोप चंदुर जो जेके न्यूयॉर्क अमरीका मां पाण सां हिन प्रोग्राम में गॾु आहिनि। जी सरणो, हींअर मां मोहतरम महेश चंदुर जा वीचार ॿुधा ऐं उन जी ख़ूबसूरत कला खे समात कयो, अवां जे समातुनि ताईं पहुचायोसीं। हाणे अवां जे लाइ शामिल कयूं था असांजे हिन आलमी ओताक में ख़ासि तौर ते अॼु शरीक थिया आहिनि मोहतरम सुर ऐं संगीत जे निराले नाम मास्टर चंदुर जा पगदार पुट। वॾी उमिरि जा आहिनि पर पाण वॾी महिरबानी करे नवाज़िश करे हिन आलमी ओताक में न्यूयॉर्क अमरीका खां पाण गॾिजी करे पंहिंजूं मुहबतूं वंडियूं अथनि। कुझु लम्हनि जे लाइ मास्टर चंदुर जे पगदार पुट मोहतरम साईं गोप चंदुर साहिब सां कचहरी कयूं ऐं उन खां संदसि बाबा जे हवाले सां ही वीचार ॿुधूं। लाशारी साहिब, असांजे घणा सलाम तव्हांखे। मां हितां गोप चंदुर आहियां, फर्ज़ंद मास्टर चंदुर साहिब जो।
ऐं असांजा उस्ताद मास्टर चंद्र साहिब टाऊ शाह जे शहर में ॼावा 1907 में। ऐं असां बि उते ॼाया हुआसीं, उते पंहिंजे हवेलीअ में ॾाढो ज़ोर सां ॻाल्हायो। ऐं पंहिंजे पिता साहिब सां गॾु हूंदा हुआसीं। ऐं हर तरफ़ 1955 में मां पिणु आयो हुउसि हुते, ऐं ॾाढो ॾाढो मुबारक ॾींहं हुआ उहे। ऐं असांखे ॾाढी आज्ञा कई वई। महिरबानियूं। ऐं मास्टर चंद्र साहिब जा कुल जेके रिकॉर्ड आहिनि उहे ॻायल 30,000 खां वधीक आहिनि, 3,000। 3,000 खां वधीक। ऐं इन मंज़िल ते पहुचण हिकु वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु सही था चओ। असांजे पिता उस्ताद साहिब पंहिंजी महिनत सां सॼी सिंध जो नालो सिंध में रोशन कयो ऐं सिंधी ॿोलीअ खे रोशन कयो, जेका अॼु ॾींहं ताईं बम्बई जे शहर में, ज़ोर सां चओ। हिंदुस्तान में बम्बई जे शहर में हर जॻह उनजा जेके प्रोग्राम थियनि था, राग आहिनि ॻाया वञनि था, उन्हनि जा जेके गाना आहिनि उहे ॻाया वञनि था, उनखे यादि कयो वञे थो। हर साल उन्हनि जी वरसी थींदी आहे। बिल्कुलु। ऐं आउं हितां अमेरिका मां उते ख़ासि वरसीअ ते वेंदो आहियां। हींअर जनवरीअ में आहे त मुंहिंजो भाउ महेश चंद्र सुञाणंदा हुआ, उहो गज़ल नवाज़ आहे, सुठो ॻाईंदड़ आहे। ऐं उहो हुते सभु प्रोग्राम तयारियूं कंदो आहे, मां बि हुते वञी पहुचंदो आहियां। ऐं हुते वञी ॻाईंदो आहियां। मुंहिंजी धीउ आहे आरती राज, उहा बि मूंसां गॾु हूंदी आहे। हरीश अनिल ॿ मुंहिंजा पुट आहिनि, उहे बि संगीत में माहिर आहिनि। आरती बि माहिर आहे ऐं सभु कलाम मास्टर चंद्र जो ॻाईंदा आहिनि। ॿिए कंहिंजो ॻाइण उहो थींदो आहे हुन प्रोग्राम में। त उते नवां नवां कलाकार बि पैदा थींदा आहिनि जेके मास्टर चंद्र जो संगीत ॻाईंदा आहिनि। ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे तव्हां बि हुते हुन जनम मल्हायो था। ऐं वॾी महिरबानी। अॼु वरसी आहे हुननि जी। अॼु हुनजी वरसी आहे, मुबारकूं तव्हांखे बि असांखे बि। तव्हां यादि था कयो साईं? तव्हां यादि कयो था असांजे वालिद साहिब खे। ऐं न पर वालिद साहिब खे नथा कयो, पर हिकिड़े सिंध जे अज़ीम कलाकार जंहिं सिंध खे गज़ल ॾिनो ऐं गीत ॾिनो, उनखे तव्हां अञा ताईं यादि कंदा अचो था। साईं बिल्कुलु असांजो फर्ज़ आहे। वया कुर्ब लख करोड़ तव्हांखे लख लख मुबारकूं आहिनि इन जूं। हर साल तव्हां इहो मेलो लॻायो था। मां तव्हांखे हिकिड़ो रिक्वेस्ट कंदुसि, यानी तव्हांखे मां वेनिती थो कयां उर्दू में जी हुकुम। तव्हांखे मां हिकिड़ो वेनिती था कयूं, तव्हांखे अर्ज़ु था कयूं। अर्ज़ु थो कयां त मास्टर चंद्र साहिब जो यादगार ठाऊ साहिब में कुझु ठाहियो, या कंहिं रोड ते नालो लिखायो, पुतलो ठाहियो, या कोई हुनजो पुतलो ठाहे किथे रखो स्कूल जे पासे में, जीअं माण्हुनि खे जेके असांजा नंढा विया आहिनि जवन उनखे बि संगीत जो इल्मु मिले ऐं उहे कलाकार पैदा थियनि वधीक वधीक। महिरबानी। बसि हाणे ठीकु आहे, 4 थी विया मिंट। महिरबानी यादि कयो था। तव्हांजी महिरबानी। मां हितां गोपचंद्र, अमेरिका। ओके। महिरबानी साईं, अव्हां जी आहे जो अव्हां तमामु एॾी वॾी उमिरि, तमामु तव्हां जूं तबई तकलीफ़ुनि जे बावजूदि असांजे हिन आलमी उताक लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम में अव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं अव्हां जूं मुहबतूं आहिनि। मोहतरम साईं गोपचंद्र साहिबु न्यूयॉर्क अमरीका खां अव्हां असांजे हिन आलमी उताक में शामिलु थिया। यकीनन असांजे लाइ इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे जो मास्टर चंद्र जे ख़ानदान जा ॿई उहे फ़र्द उन जे वरसे जा वारिस आहियो ऐं अव्हां असांजे हिन प्रोग्राम में अॼु शामिलु थिया आहियो। दिलि तमामु ख़ुशि थी आहे ऐं यकीनन मां सम्झां थो त अव्हां जेका ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे, इहा अव्हां जी ख़्वाहिश चऊं या असांजे हाणोकी मौजूदु सिंध सरकार खां मुतालबो चऊं
त ठारू शाह जेको सुर ऐं संगीत जे निराले नाम मोहतरम मास्टर चंदुर जी जनम भूमि आहे, उन ठारू शाह में अवां मुतालबो कयो आहे त उन जो को यादगार क़ाइमु कयो वञे। यकीनन ही अवां जो आवाज़ आलमी उताक जे ज़रिए सां ॾेही परॾेही सभिनी सॼणनि ताईं पहुतो, इक़्तदारी ऐवाननि ताईं बि इन प्रोग्राम खे ज़रूरु पहुचाईंदासीं ऐं अवां जो हीउ पैगाम उन्हनि ताईं ज़रूरु वेंदो। ख़ासि तौर ते असांजो इल्मु अदब ॾाह ताईं ॾाहप जो गोहर मोहतरम साईं मुमताज़ आंदल साहिबु जन जे सहकार सां अवां ताईं पहुचण जो हिकिड़ो रस्तो हमवार थियो। उहे बि इन प्रोग्राम में शामिल आहिनि, ॿुधनि पिया, कनाइनि पिया। उहे बि अव्हां जे इन आवाज़ खे ठारू शाह जे उन्हनि माण्हुनि ताईं पहुचाईंदा त असांजे मोहतरम मरहूम मास्टर चंदुर जो को न को यादगार क़ाइमु थी सघे। लख लाइक कुर्ब अव्हां जा। जी सजण, अव्हां सां मास्टर चंदुर जे फर्ज़ंद महेश चंदुर जा वीचार बि वंडियासीं, पहुचायासीं। संदसि ख़ूबसूरत आवाज़ में कलाम बि पहुतो ऐं मास्टर चंदुर जे पगदार पुट गोप चंदुर न्यूयॉर्क अमेरिका खां असांजे हिन प्रोग्राम में असां ऐं अव्हां खे ॿुधायो। हींअर असां सिंध जे हिक ॿिए तमामु वॾे कलाकार, हाणोके मास्टर चंदुर जे पोइलग कलाकार ऐं मुहज़ब मौसीक़ी जे माहिर मोहतरम मुमताज़ लाशारी साहिब सां राब्तो कयो आहे ऐं असां मोहतरम मुमताज़ लाशारी साहिब खां बि मास्टर चंदुर जे हिन अॼोके प्रोग्राम जे हवाले सां ख़ासि वीचार पुछूं था ऐं उन खां पुछूं त उन्हनि मास्टर चंदुर खे कीअं ॾिठो। अव्हां जे समाअतुनि ताईं मोहतरम मुमताज़ लाशारी जी ॻाल्हि ॿोल, उन खां पोइ मास्टर चंदुर जो यादगार इंटरव्यू बि अव्हां खे ॿुधायूं था। वालेकुम सलाम मोहतरम मुमताज़ लाशारी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। आलमी उताक लोक अदब सिलसिले जो अॼो कोई प्रोग्राम सिंध जे तमामु नाले वारे कलाकार मास्टर चंदुर जी वरसी जे मौक़े ते थी रहियो आहे। अव्हां मास्टर चंदुर जी ॻायल शाइरी खे, कलामनि खे बि ॻायो आहे ऐं उन शख़्सियत खां बि वाक़िफ़ आहियो। मास्टर चंदुर जे हवाले सां अव्हां अॼोके संदसि वरसी जे मौक़े ते हिन आलमी उताक में कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? ख़्वाजा साहिब, तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे शामिल कयो। हेॾे वॾे इंसान, वॾे कलाकार, हिकिड़े वॾे शाइर ऐं वॾे उन मां मूं वटि जुमिला खुटी था पवनि हिन शख़्सियत जे लाइ, दिलि चवे थी हुनखे छा सॾियां। उन शख़्सियत जे प्रोग्राम में तव्हां मूंखे शामिल कयो आहे। पहिरीं त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी मुमताज़ साहिब। मास्टर साहिब जा जेके मदाह आहिनि, मास्टर साहिब जी फैमिली, मास्टर साहिब जा पुट न्याणियूं, ॾोहिटा ॾोहिटाण, पोटा पुटाण, जेको हुनजो ख़ानदान आहे, उन्हनि सां बि मां हिन प्रोग्राम जे हवाले सां शामिल आहियां। बिल्कुलु उहा शख़्सियत हुई जेको मास्टर जे पूरे परिवार सां मुंहिंजो इहो तालुक़ु आहे त मां ॼण हिकिड़े घर जा असां भाती आहियूं। ऐं हुन मास्टर साहिब जा जेके पुट आहिनि, गोप साहिब या महेश साहिब या हुननि जा जी आरती आहे, हुननि पोटी आहे मास्टर साहिब जी, त उहे सभु माण्हू मूंखे पंहिंजे परिवार जो, पंहिंजे कुटुंब जो हिसो सम्झंदा आहिनि। सही था चओ। मास्टर साहिब खे इन नज़रिए सां ॻायो आहे जो हिकिड़ो जेको असांजो नओं नसुल आहे उनखे ख़बर पवे त मास्टर चंद्र छा हो। अगरि मास्टर चंद्र खे सिंध में मुमताज़ या को ॿियो न ॻाए हा त असांजी नौजवान जेका जनरेशन आहे उनखे ख़बर न पवे हा त मास्टर साहिब जी शख़्सियत या मास्टर साहिब केॾो वॾो कलाकार हो या मास्टर साहिब केॾो वॾो शाइर हो। तंहिंजे करे मां उन सां मुहबत जे इज़हार तौर ते मूं मास्टर साहिब खे तमामु घणो ॻायो आहे, तमामु घणो ॻायो आहे ऐं मां ॻाईंदो रहां थो। हा, उनजो वरी कारण इहो आहे मास्टर साहिब खे ॻाइण जो त मास्टर साहिब जेका शाइरी कई आहे, बेसिकली मां मज़हबी माण्हू आहियां, मुंहिंजो मज़हब सां तमामु घणो तालुक़ु रहियो आहे, छो त मां मदरसे ज़ालिम इल्मु रहियो आहियां। सही। ऐं मां पहिरीं पंहिंजे मज़हब खे अवलियत ॾींदुसि ऐं पंहिंजे ईमान जी ताज़गी मुंहिंजे मज़हब सां थींदी आहे मुंहिंजी। त मास्टर साहिब जो जॾहिं मूं कलाम ॻायो त मास्टर साहिब जे कलाम ॻाइण खां पोइ मूंखे महसूसु थियो ऐं उहा अहिड़ी शाइरी हुई जंहिंमें मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक ठके पई। हाणे माण्हू सोचींदा त मास्टर साहिब त जेको आहे सो हिंदू आहे, मां सम्झां थो हिंदू या मुस्लिम या को बि अहले किताब जेके माण्हू आहिनि उन्हनि माण्हू मुंहिंजे नबी जी तारीफ़ कई आहे। बेशक
हाणे तव्हांखे उनजो सिंपल मिसाल ॾियां जी। जेको मुंहिंजो जज़्बाती तौर ते मास्टर साहिब सां प्यार जो इज़हार अञा वधीक थियो, पोइ इन करे त असीं आहियूं हीणा अवां ज़ोर आयो। वाह। हाणे हीणो जेको आहे न, उहो हीणो पाण खे पेश कई, असीं आहियूं हीणा अवां ज़ोर आयो, ज़ईफ़नि सां सीनो अजायो था साहियो। हाणे ज़ईफ़ त वरी माना गुनाह खां ई परे थी वियो न साईं। हाणे हिकिड़ी सिट थी अचे जंहिंमें मुंहिंजे महबूबन करीमन जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक बीठी आहे जी। हदीस पाक अचे थी, मास्टर साहब चए थो त न ठाहे सघो था, न ठाहियो, न ठाहियो, न ठाहे सघो था, न ठाहियो, न ठाहियो, ठहे थो भला जे चंद्र खे था ठाहियो। वाह। हाणे जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लकीर कढी त असहाबनि खे फरमायूं, हदीस कुदसी में अचे थो जी मुमताज़ साहब, ऐं महबूबन करीमन जी ज़ुबानी, त जॾहिं पंहिंजो पाण खे मां हिकिड़ो इन अक़ीदे जो माण्हू सम्झां थो त महबूबन करीमन लकीर कढी ऐं असहाबनि सगुरनि खे चई त हिनखे नंढो करे ॾेखारियो। वाह। त असां बि सगुरा हेठां बि ड्राइण लॻा, मथां बि। सरकार फरमायो त इहो ड्राइ नंढी थी वञे, इहा हुजे। वाह। इहा इन जो इहा हुजणु खपे, पर इहा थी नंढी वञे, पोइ सभिनी असहाबनि बाहूं ॿधी अर्ज़ कयो सरकार असांखे त इहा इहो इल्मु कोन्हे, हीअ कीअं नंढी थींदी। महबूबन करीमन हिकिड़ी ॿी वॾी लकीर कढी हुनजे भरिसां। वाह। त हीअ लकीर नंढी थी वई। वाह। माना इन खे न ड्रायो, तव्हां वॾा थी वञो। त मासूम चंद्र जो जॾहिं कलाम हू चयो न त न ठाहे सघो था, न ठाहियो, न ठाहियो, ठहे थो भला जे चंद्र खे न ठाहियो। वाह। हाणे हिते मुंहिंजो अक़ीदो मज़बूत थियो। या वरी उहो कलाम चई त पंहिंजो दुख सहंदे 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 दिलि थी चरी चरी आहे, पुरज़ा जिस्म सॼो वियो थी, पुरज़ा जिस्म सॼो ई थी वियो ज़री ज़री आहे। वाह। सुख जो न आसरो रख, दुनिया में सुख न मिलंदी। वाह। हिते बि हदीस पाक आहे साईं। वाह। सुख जो न आसरो रख, दुनिया में सुख न मिलंदी, दुनिया में फ़क़ति दुख ई मिलणो वरी वरी आहे। वाह। हाणे आजो साहब तव्हां ॾिसो, तव्हांजो बि लॻाव आहे, तव्हां आलिम दीन आहियो, यानी हाणे चंद्र जे हवाले सां जेको अव्हां ॿुधायो पिया त हुज़ूर जीअं आलमीन जे लाइ रहमत बणिजी आया, उन्हनि हुज़ूर खे रहमत सम्झी करे ऐं इन अक़ीदे जो इज़हार कयो। ॾिसो ॾिसो ॾिसो, हाणे हिते बि आहे त दुनिया मोमिन लाइ क़ैद खानो ऐं मुनाफ़िक़ लाइ जन्नत आहे। बिल्कुलु। न रहणो हो ई होत भलो, हिते बंगला बणाई चो। वाह। छॾे ससुई खे सुन में वञी बंबो रॾाई चो। वाह। रखी नातो निभाई आहे संगत सोना फिटाई चो, या मौला मस्तन जा कम पाण करे केर निमाणनि ते नज़र। हाणे मस्तन सां शरीयत लागू कोन्हे साईं। सही था चओ। बिन पैसे बेपरवाह आहिनि, बिन फौज खज़ाने जे शाह आहिनि। वाह। हिकु तवकल सां अलाह आहिनि, जिन जो चंद्र चिटियूं रहबर थो भरे, मौला मस्तन जा कम। हिनखे तव्हां छा सॾींदो, आम शाइर न साईं, तमामु हिकिड़ो आफ़ाक़ी पैगाम आहे। हिनखे तव्हां आम माण्हू सम्झंदो, हिनखे तव्हां आम गायक सम्झंदो। सही। ही माण्हू सम्झ खां बालातर आहे, तमामु वॾो इंसान, ऐं वॾो इंसान, एॾो वॾो इंसान जंहिं इंसान ज़ात सां मोहबत कई। सही। जंहिं इंसान ज़ात सां प्यार कयो, इंसान जो हुन मोहबत जो परचार ॾियो। ॿी जाइ ते चयो अथई, मुंहिंजे महबूब जे नूर जी गवाही ॾिनी आहे मास्टर चंद्र। वाह। मथां को चंद्र चए चंद्र ज़ात आला, लखे रूप मुंहिंजा, लखे मुंहिंजा नाला, नाला सभु निराला, वठण आयो आहियां पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां। 99 नाला अलाह पाक जा, 99 नाला हुज़ूर पाक जा। वाह। चए थो चंद्र नया, मथां को चंद्र चए चंद्र ज़ात हू अथव, मां नया। वाह वाह। लखे रूप मुंहिंजा, लखे मुंहिंजा नाला, नाला सभु निराला, रखण आयो आहियां पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां, निराला नज़ारा ॾिसण आयो आहियां। यार मूंखे जेकर मां चवां मां मास्टर चंद्र जो मुरीद आहियां, जिन में मूंखे को वधाउ करणु नथो पवे। अक़ीदत आहे, अव्हांजी मोहबत आहे हुन सां, ऐं हुनजी शख़्सियत हिकु लाज़वाल शख़्सियत। हींअर छा था सम्झो, असांजी सिंध में मास्टर चंद्र वारी गायकी ऐं मास्टर चंद्र जे ख़्यालनि वारो को शाइर आहे जेको या तख़लीक़ घड़ींदो हुजे? ॾिसो, जॾहिं सिंधी मौसीक़ी तबाह बर्बाद थी चुकी आहे सिंध में जी, सिंधी मौसीक़ी ज़वाल पज़ीर थी चुकी आहे, सिंधी ॿोली, सिंधी कल्चर, जॾहिं खां वठी सिंधी चैनल आया आहिनि न जी, असांजी सिंधी ॿोली गुज़ारे वई आहे, सिंधी म्यूज़िक ख़तमु थी वियो आहे, सिंधी कल्चर तबाह बर्बाद थी वियो आहे। असां अंग्रेज़नि वारो कल्चर ॾिसूं था। सही। तंहिंजे करे इन बर्बादी जे हुजण जे बावजूद बि हीअ ॿोली पंहिंजी जाइ ते शाहकार आहे। हिन ॿोली ॻाइण वारा माण्हू ख़ुदि शाहकार आहिनि। जीअं सचल साईं चवनि, सच था मर्द चवनि
कंहिंखे वणे न वणे, पूरी दोस्तीअ जो दम बणे न बणे, सच क़यामत ताईं ज़िंदा रहंदो। बिल्कुलु। तंहिंजे करे मां पुर उम्मीद आहियां जी। एॾे गंद में समुंड जो कतरो, समुंड जेको समुंड वहे थो उहो कतरे जो मोहताज हूंदो आहे, उन में कतरे जी ज़रूरत हूंदी आहे, उन मां सिप पैदा थींदी आहे। सॼो समुंड पर उहो सिप रहे थी उन पाणी में, समुंड में, पर उनखे कतरे जी ज़रूरत हूंदी आहे। तंहिंजे करे सच जो कतरो जेको आहे उहो सॼे समुंड खे उनजी सुञाणप बणाए थो। समुंड सॼो कतरे जो मोहताज आहे। त अहिड़े नमूने सां असां माण्हू जेके आहियूं, ख़ासि करे बाज़ौक़ माण्हू, जेके अहले दिलि माण्हू आहिनि, जेके ॿोली सां, कल्चर सां, इंसान सां प्यार कनि था, उहे माण्हू क़यामत तक ज़िंदा रहंदा, ज़िंदा आहिनि, लुॾंदा ज़रूर पर ॿुॾंदा कोन। तंहिंजे करे असां कामयाबु माण्हू आहियूं। मास्टर साहिब जा जेके बि माण्हू पोइ लॻनि या मास्टर साहिब खे जेके ॿुधनि था उहे वॾा माण्हू आहिनि। जी मुमताज़ लाशारी साहब सही पिया चओ। ऐं तारीख़ हमेशह पाण खे वरजाईंदी आहे। तारीख़ कॾहिं बि निसारजी नथी सघे ऐं तारीख़ वरी वापसि मोटंदी आहे पंहिंजे जेको जेको हुनजो शुरूआति आहे। जीअं जीअं वक़्तु ईंदो वेंदो सच ज़ाहिर थींदो वेंदो। कूड़ घड़ी खनि जे लाइ हूंदो आहे, छो त बीमारी थोरनि ॾींहंनि जे लाइ ईंदी आहे। सही। ऐं उहो सदाईं न रहंदी आहे। बरसाति जुड़ कॾहिं कॾहिं थींदो आहे, बरसाति पवंदी आहे, पाणी जो दुबा सुकी वेंदा आहिनि, वरी उहो साॻी रोशनी पैदा थींदी आसमान में। तंहिंजे करे ही जेके माण्हू आहिनि इहे असांजा लीजेंड माण्हू आहिनि। हिननि माण्हू एॾो वॾो कमु कयो आहे, असां रुॻो हिननि जे पैरवी कंदासीं, असां ख़ुदि वॾा माण्हू थी वेंदासीं। मुमताज़ लाशारी साहब, ॾेही पर ॾेही सभु सजण अव्हांखे कनाइनि पिया, ॿुधनि पिया। हाणे अव्हां इहो ॿुधायो त हिन वक़्तु असांजी सिंध में को अहिड़ो इदारो हुकूमती सतह ते या निजी प्राइवेट सतह ते को आहे जेको असांजे असुली राग ऐं असुली मौसीक़ीअ जी हिफ़ाज़त जे लाइ पाण पतोड़े ऐं को किरदारु अदा करे? इदारनि में जेके माण्हू वेठा आहिनि, हिकिड़ो त उहे जट आहिनि, ॿियो खट आहिनि, जट खट टट टई ॿधा चङा। सही। जेके इदारनि में माण्हू वेठा आहिनि इंतिहाई जट तबिके जा माण्हू वेठा आहिनि, उनखे का ख़बर कान्हे, न उनखे ॿोली जी ख़बर आहे, न उनखे लिटरेचर जी ख़बर आहे, उनखे कल्चर जी ख़बर आहे, न उनखे मौसीक़ी जी ख़बर आहे, न उनखे पंहिंजे सिंध जे असासनि जी जेके पुराणा असास असां वटि पिया आहिनि उहे तबाह बर्बाद थी विया आहिनि। तंहिंजे करे हू पंहिंजे पेट भरण में पूरा आहिनि। सही। हाणे असांजी सिंधी क़ौम हिन सिलसिले में जीअं अव्हां उन पंहिंजे असुली बुनियादी मौसीक़ी, बुनियादी मुहज़ब शाइरी खे ॻायो पिया, त उनखे असांजी सिंधी क़ौम, असांजा सिंधी माण्हू, लोक अदब, सिंध जा सुगड़ शाइर ऐं लोक रागी, उहे कीअं कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था इन सॼे पंहिंजे लोक सकाफ़ती वरसे खे बचाइण जे लाइ? तव्हां असां जेके माण्हू आहियूं पंहिंजे बलबोते ते, पंहिंजे बुनियाद ते, असां पंहिंजे ज़मीर ऐं गैरत जेका असांजे अंदर में आहे उहा असांखे उजागर करे थी। तव्हां असां सभु गॾिजी कमु कयूं था, तव्हां पंहिंजी फील्ड में कमु कयो था, इहो तव्हांजो जज़्बो आहे। असांजे सिंध मां इहा शाइरी ख़तमु कान थी आहे। सिंध में असांजा वॾा सुगड़ पिया आहिनि, जेके सुगड़ उनखे चइबो आहे जेको मोतबर माना सुगड़, या चइबो आहे न तूं त को सुगड़ आहीं, सुगड़ माना हिकिड़ो ख़ूबसूरत। सही। उनजो किरदारु ख़ूबसूरत, उनजा लफ़्ज़ ख़ूबसूरत, उनखे सुगड़ चइबो आहे। सिंध में इहे माण्हू आहिनि, पर उहे उन्हनि जी सरपरस्ती कान्हे। उहे वीचारा पंहिंजे हाल मुताबिक़, पंहिंजे वजूद जी ताक़त मुताबिक़ कमु कंदा रहनि था ऐं इहे माण्हू कंदा रहंदा। बाक़ी इदारनि में को हाल कोन्हे, इदारनि में सच ॻाल्हाइण वारनि जी का बि वैल्यू कान्हे। पर असांजा सिंध जा माण्हू जेके असांखे ॿुधनि था उहे वॾा इल्मु अदब जा पारखू आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जे करे असां तव्हां सभई गॾिजी जेको कमु कयूं था इन उमेद ते त असां इहा जंग जारी रखूं। छो त गंद जेको आहे, बदबू हमेशह ख़ुशबू ते हावी हूंदी आहे। सही। बदबू जेका आहे उहा हमेशह, पर बदबू हूंदी थोरी आहे, महसूस घणी थींदी आहे। तंहिंजे करे इहे बदबू वारा थोरा माण्हू आहिनि ऐं असां सभई ख़ुशबू वारा तमामु घणा माण्हू। सिंध में असांजा ॾाहा माण्हू खोड़ सारा आहिनि, लिका पिया आहिनि। लिका इन करे पिया आहिनि त इदारा उन्हनि खे नथा आणनि अॻिते। इदारनि खे उहे माण्हू खपनि जेके चमचा हुजनि। उहो दादन फ़क़ीर जेको शेर तव्हांखे ॿुधायां न, त मां कंहिं वांगुरु चमचो चुगल खोर त न आहियां, मां कंहिं वांगुरु चमचो चुगल खोर त न आहियां, मां हक़ चवंदो आहियां, गिला खोर त न आहियां। सुञाणा थो सभु कंहिंखे दादन, मां इंसान आहियां, ढगो ढोर त न आहियां। वाह वाह, तमामु बहितर। हाणे मुमताज़ लाशारी जेको ॾिसे थो, सही, जेको मां पढ़ां थो उहो ॿुधायां थो, पोइ जेकर को साञावंद माण्हू आहे त उनखे इहा ॻाल्हि ज़रूरु वणंदी, पर जेको चोर आहे उनखे ही ॻाल्हि ख़राबु लॻंदी। सही। जीअं हाजी गुलाम नबी मैसर साहिबु चयो न त कहिड़ी तरह कीअं बि पैसो अचे,
अचे भली ईमान बचे न बचे। सही सही, तव्हांजो तमामु क़ीमती वक़्तु वरितोसीं। हाणे असांखे इहो ॿुधायो त मास्टर चंदुर जी पसंदीदा शाइरीअ में पसंदि वारो कलाम तव्हांखे कहिड़ो आहे, जंहिंखे तव्हां वधीक पसंदि कंदा हुजो? साईं मां इन जो तव्हांखे जवाबु नथो ॾेई सघां। मास्टर साहब जी सॼी शाइरी, मास्टर साहब जो सॼो ॻाइणु सोन जहिड़ो, हीरनि जहिड़ो, मां ईअं नथो चई सघां त फलाणो कलाम, छो त जॾहिं हिकिड़ो कलाम मास्टर साहब जो ॻाइजे थो या ॿुधिजे थो त दिलि चवे थी अञा ॿियो ॿुधिजे, अञा उनखे ॿियो था ॿुधूं त अञा दिलि चवे थी। मास्टर साहब जेको कुझु लिखियो ऐं ॻायो आहे उहो सभु सोन आहे। वाह, बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं असांजे हिन हाल में उताक में तव्हांखे ॾेही परॾेही सॼणनि ॿुधो आहे। यकीननि पंहिंजे कमेंट ऐं पैगाम जे ज़रिए पंहिंजो मोहबतूं वंडींदा। मोहतरम मुमताज़ लाशारी साहब, वॾी महिरबानी, लख लाख हिकु किरोड़ कुर्बान। महिरबानी, तव्हांजा वॾा एहसान। मुंहिंजे तल्ख़ ज़ुबान मां के तल्ख़ लफ़्ज़ निकिता आहिनि, जेकर कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त उहो मूंखे माफ़ करे छॾनि, छो त मां सच था मर्द चवनि, कंहिंखे वणे न वणे, पूरी दोस्ती जो दम बणे न बणे, मां सचल जो कोयल आहियां त सच चवंदो रहंदुसि, पोइ हुननि जी मर्ज़ी आहे, पर पोइ बि वरी कंहिंजी दिलि आज़ारी करणु नथो चाहियां। मास्टर चंद्र खे हिन ॾींहं ते मां पंहिंजो सरबराह, पंहिंजो अॻवान सम्झी ऐं उनखे भेटा थो ॾियां। मां मास्टर चंद्र जे रूह सां मुंहिंजो रूह गॾियल आहे। महिरबानी, लख लाख किरोड़ कुर्बान। महिरबानी, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। जी सॼणो, तहक़ीक़ी तफ़सीली तमामु वॾी ॻाल्हि ॿोल अव्हां मोहतरम मुमताज़ लाशारी सिंध जे मौजूदु तमामु नाले वारे कलाकार खां असांजे सुर ऐं संगीत जे निराले नां मास्टर चंदुर जे हवाले सां, संदसि शख़्सियत ऐं फ़न जे हवाले सां अॼोके हिन प्रोग्राम में अव्हां वीचार ॿुधा। मूंखे उमेदु आहे त अव्हां सॼण मोहतरम मुमताज़ लाशारी जे लफ़्ज़नि सां ज़रूरु मुतफ़िक़ हूंदा ऐं मुमताज़ लाशारी हक़ ऐं सच जा जुमिला चई करे असां ऐं अव्हां जे ज़मीर खे जाॻाइण जी कोशिशि कई आहे। हुन मास्टर चंदुर खे ॼण के पंहिंजो मुर्शिद तस्लीम कयो आहे ऐं एॾे वॾे निराले नाव जे उन अंदाज़ ऐं आलाप जी कहिड़ी ॻाल्हि कजे। हाणे मुमताज़ लाशारी जे ख़ूबसूरत आवाज़ में मास्टर चंदुर जो ॻायल कलाम अव्हां जे समातुनि ताईं, उन खां पोइ मास्टर चंदुर जो हिकु यादगार तहक़ीक़ी तफ़सीली इंटरव्यू अव्हां खे ॿुधायूं था। मास्टर चंदुर जो ॻाल्हाइण जो आवाज़ु कीअं हो, खिलण जो अंदाज़ कीअं हो, कीअं ॻाल्हाईंदा हुआ ऐं ईअं कचहरी में कीअं ॻाईंदा हुआ, इहो सभु कुझु अव्हां खे ॿुधायूं था मोहतरम मुमताज़ लाशारी जे हिन कलाम खां पोइ। मोहतरम मुमताज़ लाशारी जो आवाज़ ऐं मास्टर चंदुर जी ख़ूबसूरत शाइरी। दिल पर मिले त मुंहिंजी दुखी दिल जो गम लहे, दिल पर मिले त मुंहिंजी दुखी दिल जो गम लहे, बीठो लुकीअ में आहे नथो हेठि दम लहे, कहिड़े नमूने दोस्तो रंजो अलम लहे, पाजी तो की न की थो सितमगर सनम लहे, आगाह न है आम खे, आगाह न है आम खे न उने राज जी, कर सब्र दाद ना जो हडन तो न चम लहे, असां आहियूं वीणा अवां ज़ोर आयो, असां आहियूं वीणा अवां ज़ोर आयो, ज़ईफ़न सां सीनो भला छो था सायो, ज़ईफ़न सां सीनो भला छो था सायो, असां
ठासायो असां आयूं वीणा अवां सोरो आयो असां आयूं वीणा असां चुप रहूं था तव्हां ॾियो था तड़का असां चुप रहूं था तव्हां ॾियो था तड़का भलाई करे बेकसन ते न वायो भलाई करे बेकसन ते न वायो सही फन सां सीनो भला छो था सायो सही फन सां सीनो अजायो था सायो असां आयूं वीणा अवां सोरो आयो असां आयूं वीणा करियूं था छा कंहिंसां असां सीना ज़ोरी करियूं था छा कंहिंसां असां सीना ज़ोरी तव्हां छो था नाक निमाणनि ते कायो तव्हां छो था नाक निमाणनि ते कायो ओ सही फन सां सीनो अजायो था सायो असां आयूं वीणा अवां सोरो आयो असां आयूं वीणा न ठाहे सघो था न ठाहियो न ठाहियो न ठाहे सघो था न ठाहियो न ठाहियो ठहे थो भला जो चंद्र खे था ठाहियो ठहे थो भला जो चंद्र खे था ठाहियो सही फन सां सीनो अजायो था सायो असां आयूं वीणा अवां सोरो आयो असां आयूं वीणा अवां सोरो आयो सही फन सां सीनो अजायो था सायो सही फन सां सीनो अजायो था सायो असां आयूं वीणा अवां सोरो आयो असां आयूं वीणा प्रोग्राम आलमी वताक में हिकु भेरो वरी भली कार इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मुंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल हिंद सिंध सां गॾु ॿियनि परॾेही मुल्कनि ख़ासि करे सऊदी अरब अमान उर्दन दुबई लंडन न्यूयॉर्क मुंबई अमेरिका जे समूरनि ॿोली माहिरनि ऐं लोक अदब जे चाहींदड़नि जा वॾा वड़ जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु छीड़ाए प्रोग्राम में शामिल आहिनि। मुंहिंजे मुर्शिद भिट धणी भलारे जी सूफ़िन वारी सरज़मीन जे मुख़्तलिफ़ मागनि कराची हैदराबाद जामशोरो दादू लाड़काणो कंबर शहदादकोट शिकारपुर जेकबाबाद समेत सखर ऐं घोटकी जे घण घुरनि सां गॾु लसबेले बलोचिस्तान ससुई पुनूअ जे पार खां जेके सजण अॼोके हिन ख़ासि प्रोग्राम सुर ऐं संगीत जे निराले नाम मास्टर चंद्र जे फ़न ऐं शख़्सियत जे हवाले सां गॾु आहिनि उन्हनि सभिनी सजणनि जा वॾा वड़ लख लाइक किरोड़ कुर्ब। जी सजण काफ़ी देरि खां अवां मूंसां गॾु आहियो ऐं हाणे अचो तव्हांखे अॼोकी जंहिं शख़्सियत सुर ऐं संगीत जे निराले नाम मास्टर चंद्र जे फ़न ऐं शख़्सियत जो ही प्रोग्राम आहे उन मास्टर चंद्र जो यादगार इंटरव्यू अव्हांखे ॿुधायूं था जेको उन वक़्तु हुन ऑल इंडिया रेडियो ते ॾिनो हुयो। तव्हांजो जनम किथे थियो? प्यारा
मुंहिंजो जनम त ठारू शाह साहित्य में थियो, नवाशह ज़िले में। भला चवंदा आहिनि त भई उमिरि न पुछणु खपे, पर हाणे उमिरि तव्हां यानी जेकॾहिं कलाकार खां ऐं कंहिं ज़ाल ज़ात खां या छोकिरीअ खां उमिरि न पुछिजे, छो त पूरी कोन ॿुधाईंदव। ऐं कंहिं मर्द खां कमाई न पुछिजे, छो त उहो बि पूरी कोन ॿुधाईंदव। तंहिं करे भली पुछो त पुछो, मां बि खाई वेंदो आहियां 2 साल। भला मास्टर तव्हां मौसीक़ीअ में तइलीम कंहिंखां वरिती ऐं कीअं वरिती? प्यारा मुंहिंजा तमामु घणा उस्ताद आहिनि। पहिरीं त कुदरत सां मुंहिंजे को वॾनि जो वरसो कोन हो, पर कुदरत सां मूंखे आवाज़ कुदरत सुठो ॾिनो हो। ऐं पोइ ठाहींदो हुउसि, नंढड़े हूंदे ठाहींदो हुउसि, ॻाईंदो हुउसि, पंहिंजे हम क्लासनि खे विंदराईंदो हुउसि, स्कूल वारनि खे मास्टरनि खे विंदराईंदो हुउसि। मुंहिंजो प्रिंसिपल लोकमो लखाणी हो, उहो ॾोहिड़ा ॾींदो, हुन खां ॾोहिड़ा यादि कयमि। काका जेतिरा मटाई दरवेश, सूफ़ी दरवेश, उहो तार मकान जो ठेका यादि कराईंदो हो। हसराज सोनारो, हासो सोनारो तबलो वेही वॼाईंदो हो। पोइ 14 साल जो ॿार हुउसि त काका जन सां गॾिजी वेंदो हुउसि। मां डॉक्टर चलतासीं वटरोलीअ में। उते साईं कंवर राम जन आया, मुंहिंजो सुर ॿुधी चयो चंद्र भॻवान त सरस्वती आहे, तूं कंहिं ज़रूरु चमकंदे। पोइ पाण बि ॻाईंदा, मूंखे चवंदा त चंद्र भॻवान तूं घड़ो वॼाए त मां ॻायां। पोइ उनजी आशीर्वाद थी। उते वसण राम संत जो जेको गादी नशीन हो अमरू राम, उहो आयो हिकिड़े चई त बुलड़ू मूंखे दुर्गा त ॿुधाए। पोइ मूं चयो साईं मां दुर्गा कोन ॼाणा। चई हल त तोखे मां वठी थो हलां गवाए वटि। पोइ ख़ान साहिबु अमीर ख़ान वटि वठी हलियो, हिकिड़े तुरबत ते वेठो हो, फ़क़ीरनि वांगुरु सिंध में रोहिड़ीअ में। पोइ उते वेठो हो, उते चई बाबा हीउ 10 जो नोट अथई बेटा, पोइ वधीक त तोखे घणो ॾिनोसीं, बुलड़ू अथई चंद्र, हिनखे दुर्गा सेखार। पोइ मूंखे दुर्गा सेखारियईं, मां त सिखी वियुसि। पोइ मुंहिंजे उस्ताद जी मूंखे दूसरा सबक ॾियो, बेटा ये तो यादि करो, यूं खाई पियो वञे। पोइ मूं चई अभी मोटी तान करो, मोटी तान कहते उन खां सिखियुसि। पोइ तंहिंखां पोइ शौक़ु जाॻियो, आयुसि पंहिंजे ॻोठ में त मूं चयो हाणे सनियूं राॻड़ियूं। पहिरीं त ॿार हुउसि। साईं हिकिड़ी ॻाल्हि पुछां तव्हां खां त ॾाढी अजीब ॻाल्हि आहे, छाकाणि उन वक़्तु जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे, मां तमामु नंढो हुउसि, त मौसीक़ीअ लाइ ख़ासि करे हिंदुनि में एॾो शौक़ु न हो। ऐं मां सम्झां थो जॾहिं तव्हां मौसीक़ीअ जे मैदान में घिड़िया हूंदा तॾहिं तव्हांखे काफ़ी मुखालिफ़ जो मुक़ाबिलो करणो। मां कहीं वेठो हुउसि, मां ज़ार रोंदो हुउसि। जॾहिं मां ॻाईंदो हुउसि उन वक़्तु मूंखे वॾड़ा खिंदा वञी कंदा हुआ, चवंदा अरे चंद्र भेणा माउ पीउ खे हिकिड़ो ई पुटु आहीं, खानदानी शाहूकारी ॿार आहीं रे, तूं फ़क़ीरनि सां फाटल कपिड़ा पिया आहिनि, हुननि खे ढोलकियूं गिटीअ में यकतार गिटीअ में तूं सूट कोट पाए हुननि सां बीठो नची विरासत वांगुरु। अरे भेणा को ॿाह बि कोन ॾींदुई। सची ॻाल्हि। पोइ बरा मिली न था? पोइ तव्हां मूंखे हिकु मिली, हिकु नारी सदा जती। सो प्यारा पोइ असांजो चाचो हुन खां शामदास मुख्तियारो 6 महीने ईंदो वेंदासीं पेरे पवण। पोइ मां जॾहिं पेरे पास ताईं आ मिरासी आर भाभी, पोइ त मां अहिड़ी दिलि खटी थी पई, जॾहिं अचे तॾहिं पेरे पवण कोन पियो वञासि। पर प्यारा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, जॾहिं संगीत जो शान थियो त उहो साॻियो चाचो मूंखे गुलनि जा हार पाइण आयो। उन जहिड़ी ख़ुशीअ जो मौक़ो तव्हांजे लाइ वरी न आयो। उन वक़्तु मूंखे ॾाढो माण्हुनि सतायो, मां लिकी लिकी ॻाईंदो हुउसि। भला पहिरियों कहिड़ो गानो हो जेको तव्हां ॻाइण शुरू कयो? पासीरो वेंदो हुउसि न, त मूं आंदी ही हिकिड़ी साइकिल कराची मां, यानी असांजे नवाबशाह ज़िले में साइकिल हुई ई कान। पोइ ठिका खाई उहो जो सिखियुसि त पोइ ठाहिण जो त मर्ज़ हुओ नी, पोइ उहो ठाहींदो हुउसि, ॻाईंदो वेंदोसि। पोइ त भॻत ॻाईंदा हुआ, पर उन जी हाणे हिकिड़ी सिट मूंखे ॿुधायो मास्टर। उहा हिकिड़ी सिट मूंखे यादि आहे। सैर कयोसीं साइकिल जो, सैर कयोसीं साइकिल जो, हैंडल हथ में आहे लोडोला है, हैंडल हथ में आहे लोडोला है। सैर कयोसीं साइकिल जो, हैंडल हथ में आहे, यानी 12 सूफ़ी कलाम ॻाईंदा हुआ न। शुरूआत तव्हां उन्हनि सां पोइ मथे चढ़नि ते के उमिरि त चढ़ंदा, ब्रेक ॾेई लाहिनि तां लहंदा, वीलनि खे त वराए लोडो न आहे, ओ पीठनि खे त फेराए लोडो न आहे। सैर कयोसीं साइकिल जो, हैंडल हथ में आहे। इहो ॻाईंदुसि। पोइ उन वक़्तु मां
बंसरी वॼाईंदुसि ऐं माउथ ऑर्गन जंहिंखे हाणे चवंदा आहिनि वाॼो वॼाईंदुसि पोइ हाल हाणे हिकिड़े दफ़े वियुसि मुंहिंजो चाचो हूंदो बाबा साजन दास उनखे स्वरूपदास चयो बाबा हिन जो आवाज़ु ख़राबु थी वेंदो हीअ बंसरी थो वॼाए हिनखे बाजो वठी आणे ॾे पोइ मूंखे बाजो वठी आणे ॾिनई त उहो बाजो त मां भॻतनि वटि सॼी राति जागी पियो ॿुधंदो हुउसि पोइ बाजे ते पियो सुर कढंदो हुउसि त कढी न सघां अगरि पहिरियों राग जेको मां उन बाजे ते कढियो आहे अलाह अलाह उहो मूंखां अॼु बि नथो विसरे ॿुधायो मास्टर ॿुधायो पहिरियों राग ॿुधायो तव्हांखे यादि आहे त पहिरियों राग मुंहिंजो हा त उहो आहे त असांजे यार यारीअ जो अव्हां वटि को क़दुरु कोन्हे असांजे इंतिज़ारीअ जो अव्हां वटि को फ़िक्र नाहे घणो ई और यार अव्हां जे पेश आयासीं अव्हां बि शोक चश्मी कई असां में बि सहर कोन्हे चयो सुहिणा इहो माण्हू मब ॾिसां गचड़ी थो बीहे हाणे असांजो बि अलाह आहे यार हसीननि जो नुकर कोन सनाई माट करे हाणे मथो मारणो अजायो आहे छो त असांजे शहर में शायदि अञा अहिड़ो असर कोन्हे यारा इहो सुनाई साहिब जो शेर ठहियल हो बराबरि सो मां बाजे ते पहिरीं ई कढियो पोइ मूं चयो त बाजे ते त कढियूं पर ॿियनि सुरनि जी त ख़बर कान आई पोइ मुंहिंजो चाचो साजन दास आयो पोइ मां पहिरें पियो सांसि उनखे भाई साहिब करे मञींदासीं छो त टिकाणे में ॾिनल हो त पोइ उनखे चयो साईं मूंखे बाजो त अमृतसर मां हाणे ॾिनो आहे पर हाणे मूंखे कुझु सुरत सेखारियो त मां कुझु त ॻाइण वॼाइण जो थियां पोइ मूंखे उहो वेही यानी सुरनि जी शकिल कहिड़ी थींदी आहे नंढा नंढा सरगम जंहिंमें वादी संवादी इवादी विवादी या आरुई आवरी अची वञे कोमल शुर जो मेलाप करे उहे मूंखे ॿुधाई थोरा थोरा उहे मां तव्हांखे थोरा थोरा ॿुधायां त पहिरें ॿुधाई त सा सा रे मम प द द सा आशा सा सा नि द रे सा नि द प द प म प प द प म ग रे चवंदो भला इन दुगुन कर उहो दुगुन में सेखारी न पाण नंढे हूंदो यादगिरी अची वेंदी ॿारहाणी ॿुधी सा द द रे रे म म प प प द द द ता स द ता स द नी नी द रे रे सा नी द द प द द प म म प प द द द प म म ग रे रे सा स रे रे म म प प द द द ता वाह पर तई चवंदो त हाणे आशा कए आशा असांखे न थी वञे असांखे आशा वरी थी वञे त हिकदमि राग आशा मां आशा वरी करणो आहे ॾाढी ॾुखी आहे छो त कोमल शुद्ध जो मेलाप आहे न हुन सरगम जो त मूंखे चाचे सेखारिया त उहे मूंखे यादि आहे सा सा रे म प सा नि द प म प नि द प म प ग म रे सा तई चवंदो मूंखे कानरो खपे सा रे म प द प ग म रे सा सा नि प म प ग म रे सा सो प्यारा जॾहिं मूंखे उतां मां आयुसि पंहिंजे वतन मां पोइ नवाबशाह में वञी नौकिरी बि कई हुयमि स्कूल बि खोलियो हुयमि चंद्र संगीत विद्यालय पोइ सेखारण सां माण्हू सिखंदो आहे पोइ उतां मुंहिंजी आवाज़ जी जो माण्हू खे दुनिया खे ख़बर पई पोइ रिकार्ड कंपनी वारा एग्रीमेंट करे विया एग्रीमेंट करे विया पोइ वठी विया त मूं चयो रिकार्ड बि पहिरीं उहो छो न भरियां त उहो आशावरीअ मां रिकार्ड बि महमद बख़्श कोजी हूंदो कलेक्टर असांजे सिंध में दरवेश दराहनि जो तालिब हूंदो पोइ उन जो कलाम मूंखे यादि हो सो उहो खणी मूं पहिरियों रिकार्ड ॿुधायो मास्टर उहो बि करे उहो ॿुधायां यादि आहे हिकु बस उहो हा उहो त तबीबा ख़्याल सां ॾिसजो अथमका दिल जी बीमारी जिस्म तां मास्टर सो तव्हां पर ढरी तमें नब्ज़ वारी तबीबा ख़्याल सां ॾिसजो किताबनि में दवा कान्हे मिठा हिन मर्ज़ मुंहिंजे जी दवा
तावारे तबे ख्याल सां ॾिसजो। मास्टर उन वक़्तु सिंध में जॾहिं तव्हां ॻाइणु शुरू कयो तॾहिं कहिड़ा भगत हुआ जेके मशहूरु हूंदा? कहिड़ा भगत त साईं सतराम दास असां कोन ॿुधो, पर साईं कंवर राम उहो त हाथ जुगात हो। ऐं ॿिया भगत हूंदा हुआ, पंहिंजो भगत फरिया सिंह हूंदो जंहिंसां गोइंदो ऐं चंचल हूंदा, ईसर कोॾण हूंदो जंहिंसां सतम हूंदो, पेसू लुधड़ो हूंदो ऐं पेसू ममताजी हूंदो जेको ॻाल्हि खणंदो ममताज जी। पोइ उन टिपे टिपे ते संत ते अहिड़ी काफ़ी हणंदो जो ॼणो पिक्चर पई थी हले। उहो मां सॼी रातियूं जागी उनखे ॿुधंदो। भगत मोटण हो, जाड़ो हो, शिवन भगत हो, रामू गजू हो, टेकू नारू, मिठू हो, अलाह ॾिनो नूनारी हो, ऐं खैरो मिरासी हो, जीवनी हुई, अलाह रखी हुई। इहे मशहूरु मौसीक़ार साहिब आशकली ख़ान जंहिं वटि मां बाक़ाइदे इल्मु सिखियुसि, उनजी शागिर्द गोली नवाबी बि हूंदी ऐं दादूअ जा बि हूंदा हुआ गोस्वामी। ऐं संगीत में वरी संगीतकार और गोस्वामी कुंदन गिर चेतन गिर हूंदा हैदराबाद में, जंहिंजी पीढ़ी स्वामी इहो आहे ब्रह्मानंद, अॼु ताईं ज़िंदा आहे ऐं इंडिया में आहे। भला मास्टर उन्हनि भक्तियुनि जे प्रोग्राम ॾींदे या मौसीक़ीअ जे प्रोग्राम ॾींदे के अहिड़ा वाक़िया थिया हुजनि जिन जी छाप तव्हांजे दिलि ते हुजे, जिन मां ख़बर पवे त सिंधी मुस्लमान चाहे हिंदू से मौसीक़ीअ में ज़बरदस्त शौक़ु रखंदड़ हूंदा? अहिड़ा वाक़िया खे ॿुधाईंदो? ज़बरदस्त शौक़ु रखंदा। जीअं सखर जो सैद मनोर शाह हूंदो, उन लखे रुपया पंहिंजा लुटाए छॾिया संगीत जी पोयां। ऐं क़ीमत राज शिकारपुर जो सेठ हूंदो, भूरो मल्क ध्यान चंदनी हूंदो, दीवान तोल तराम हूंदो, संगीत ॿुध माना बीड़ा सोना बिलाए ॾे त मुंडी बिलाए ॾे, अहिड़ो हूंदो। या ठारूशा में भाई गोधराम हूंदो, माझनि जो लाड़काने जो संत हूंदा, या इहे घणेई हुआ शौक़ीन। प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भली कार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मुंहिंजे हिन अॼोके प्रोग्राम में शामिल हिंद सिंध सां गॾु ॿियनि परॾेही मुल्कनि ख़ासि करे सऊदी अरब, अमान, उर्दन, दुबई ऐं लंडन समेत मुंबई, न्यूयॉर्क, अमरीका जे समूरनि ॿोली माहिरनि ऐं लोक अदब जे चाहींदड़नि जा वॾा वड़ जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। हींअर अव्हां सुर ऐं संगीत जे निराले नाम मास्टर चंदुर जी ॻाल्हि ॿोल संदसि फ़न जे लिहाज़ सां ॿुधी मूंखे उमेदु आहे त ज़रूरु अव्हांखे पसंदि आई हूंदी। परॾेह सां गॾु मुंहिंजे मुर्शिद भिटदणी भलारे जे सूफ़ियुनि वारी सरज़मीन जे मुख़्तलिफ़ मागनि कराची, हैदराबाद, जामशोरो, दादू, लाड़काणो, कंबर शदाद कोट, शिकारपुर, जेकबाबाद समेत सखर ऐं घोटकी जे सभिनी घण घुर जेके दोस्त आहिनि उन्हनि सभिनी घण घुरनि सां गॾु लसबेले बलोचिस्तान ससुई पुनू जे पारां जेके दोस्त ॿुधनि पिया सभिनी जा वॾा वड़ किरोड़ कुर्ब। जी सरिणो अव्हां मास्टर चंदुर जे ख़ासि ॻाल्हि ॿोल खे ॿुधो, इंटरव्यू खे ॿुधो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु उन जूं ॻाल्हियूं पसंदि आयूं हूंदियूं। हुन सुर ऐं संगीत जे लिहाज़ खां जेको तव्हां ऐं असांखे ॿुधायो यकीनन उहो ख़ूबसूरत अंदाज़ ऐं ख़ूबसूरत आलाप हो। हींअर अव्हांजे समाअतुनि ताईं मास्टर चंदुर जो हीउ ख़ूबसूरत कलाम।
उनजी अॼु वरसी आहे ऐं वरसीअ जे ॾिहाड़े सां ई संदसि ॿोल किस्मत कई जुदाई कहते मयार नाहे। जी सॼणो संदसि सिंधी ऐं हिंदी कलामनि जा एल्बम ऐं सीडियूं जारी थियल आहिनि। चंदुर जा टई पुट पीउ वांगुरु मिलनसार ऐं ख़ुशि अख़लाक़ आहिनि ऐं पीउ जे वरसे जा वारिस आहिनि। मास्टर चंदुर जे कलामनि ते कुझु अरसो 1965 ईस्वी जी जंग खां पोइ सिंध में रेडियो ऐं टीवी ते बंदिश हुई, पर अॼोकी सिंध उहे बंदिशूं टोड़े चुकी आहे। कंवर भगत ऐं मास्टर चंदुर जा गीत न रुगो सरकारी मीडिया ते पर प्राइवेट चैनलनि ते बि ॻाइजी रहिया आहिनि। चंदुर चवनि था त 3000 खां बि मथे कलाम ॻाया ऐं उन्हनि जूं धुनूं ठाहियूं। सिंध जो ही अलबेलो कलाकार 2 नवंबर। पर असांजे नाले वारे तहक़ीक़दान मोहतरम इफ़्तिख़ार सूमरे लिखियो आहे त 3 नवंबर 1984 ईस्वी ते अटकल 78 वरियनि जी ॼमार में मुंबई में गुज़ारे वियो। मास्टर चंदुर जी ज़िंदगीअ ते ठारू शाह जे रहाकू ऐं हिन वक़्तु अहमदाबाद में रहंदड़ मशहूरु अदीब अर्जुन बंबाणी
1999 में हिकु किताब संगीत आचार्य मास्टर चंदुर छपराए पधिरो कयो। संदसि ज़िंदगीअ ते ॿियो किताब संदसि ॻोठाई डॉक्टर ग़ुलाम कादिर सुमरे संगीत आचार्य मास्टर चंदुर महान कलाकार जे उनवान सां लिखियो, जंहिंखे संदसि फर्ज़ंद इफ़्तिख़ार सुमरे 2007 में छपाए पधिरो कयो। जी दोस्तो, अमांखे ॿुधाईंदा हलूं त बर्तानिया दौर में सिंध में मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल मद्रासी, मरहटा, बंगाली, सिख, पंजाबियुनि समेत सिंध में रहंदड़ अंग्रेज़ पिणु मास्टर चंदुर जा फ़ोना रिकॉर्ड वॾे शौक़ सां ॿुधंदा हुआ। मास्टर चंदुर जी शाइरीअ जा 3 हिस्सा चंदुर सां रिहाणियूं हिंदुस्तान में छपिया, पर इंतहाई अफ़सोस ऐं अलम इहो आहे जो सिंध में उन्हनि जो को नालो निशान बि मौजूदु नाहे। सुरही संगीत जे हिन निराले नाव जी न रुगो सुरही संगीत सां मोहबत हुई, पर पाण अवामी शाइर हो। उन अवामी शाइरीअ में मज़हबी रंग भरियल हो। सूफ़ी फ़िकिर हिन ते तमामु घणो हावी हो। सूफ़ी संतनि सां हिन तमामु घणी ज़िंदगी गुज़ारी। शाइरी में मदाह, नातूं ऐं सूफ़ी दर्द सां गॾु सिंधी ॿोलीअ जो जटराउ हो। जीअं मास्टर चंदुर जी शाइरी आहे, अॼु जो को बि तख़लीक़कार ईअं अहिड़े अवामी रंग में, अवामी ॿोलीअ में, अवामी लहजे में अञा ताईं का बि अहिड़ी ख़ूबसूरत तख़लीक़ ॾेई मञता न माणे सघियो आहे। सणो चवनि था त मास्टर चंदुर हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह ऐं लाखियण लतीफ़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा कलाम बि ॻाया हा। जन ॻायल कलामनि जूं अॼु बि उहे ख़ूबसूरत सीडियूं, संदसि उहे आलाप ऐं अंदाज़ मौजूदु आहिनि, पर चंदुर जी जेका पंहिंजी ज़ाती तख़लीक़ हुई, ज़ाती मौसीक़ी हुई, ज़ाती शाइरी हुई, उन एॾी त शोहरत माणी जो हज़रत सचल सरमस्त ऐं लतीफ़ साईं जा संदसि आवाज़ में ॻायल कलाम उन एॾी मक़बूलियत खां महरूम रहिजी विया। ऐं उन सॼे तसलसल खे ॾिसंदे मास्टर चंदुर पाण पंहिंजे उन आलाप ऐं अंदाज़ खे ईअं ॻाईंदो हो त हीअ ॻाल्हि सॼी क़िस्मत जी आहे। पोइ मारी या जियारी ॿोड़ी तोड़े तारी तुंहिंजी आ मर्ज़ी। जियारी बोड़ी तोड़े तारी मिठा तुझी मर्जी, हाँ सुना तुझी मर्जी। मारियाँ जियारी बोड़ी तोड़े तारी मिठा तुझी मर्जी, हो ढोलना तुझी मर्जी। तेरी दिन दर्द के दिल सां कहंदुसि कुछ भी न कहंदुसि, तेरी दिन दर्द के दिल सां कहंदुसि कुछ भी न कहंदुसि। ओ मिलिया मोहब्बत मेहमान मत मुर्गी चवंदुसि, ओ मिलिया मोहब्बत मेहमान मत मुर्गी चवंदुसि। मारियां जियारी बोड़ी तोड़े तारी मिठा तुझी मर्जी, हाँ सुना तुझी मर्जी।
सां रूह खे कुझु कुझु राहत थिए थी तुंहिंजे रिझाइण सां रूह खे कुझु कुझु राहत थिए थी ओ फिक्र दुनिया जा थी था वञनि फना कुझु फरहत थिए थी ओ फिक्र दुनिया जा थी था वञनि फना कुझु फरहत थिए थी मारियां जी यारी मोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हाँ सुहिणा तुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजे राज़ समुझे भाग जो नेठन भेरो थींदो तुंहिंजे राज़ समुझे भाग जो नेठन भेरो थींदो तुंहिंजे रहम नज़र सां चंद्र पत में फेरो ईंदो ओ तुंहिंजे रहम नज़र सां चंद्र पत में फेरो ईंदो मारियां जी यारी मोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हाँ सुहिणा तुंहिंजी मर्ज़ी मारियां जी यारी मोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हो ढोलण तुंहिंजी मर्ज़ी मारियां जियारी बोड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी। प्रोग्राम आलमी उताक में हिकु भेरो वरी भलीकार इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे सफ़र में मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मुंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल हिंद सिंध सां गॾु ॿियनि परॾेही मुल्कनि न्यूयॉर्क अमरीका मुंबई ख़ासि करे सऊदी अरब अमान उर्दन दुबई ऐं लंडन जे समूरनि ॿोली माहिरनि ऐं लोक अदब जे चाहींदड़नि जा वॾा वड़ जेकी पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए प्रोग्राम में शामिल थिया। मुंहिंजी जीजल जी धरती अमड़ जी धरती मुंहिंजे मुर्शिद भिट धणी भलारे जे सूफ़िन वारी सरज़मीन जे मुख़्तलिफ़ मागन कराची हैदराबाद जामशोरो दादू लाड़काणो कंबर शहदाद कोट शिकारपुर जेकबाबाद समेत सखर ऐं घोटकी जे घण घुरनि सां गॾु लसबेले बलोचिस्तान ससुई पुनूह जे पार खां जेके सजण मूंसां गॾु थिया शामिल रहिया प्रोग्राम में पंहिंजे मोहबत भरिया मैसेज मोकिले करे प्रोग्राम खे लाइक करे या प्रोग्राम खे शेयर करे उन्हनि सभिनी सजणनि जा वॾा वड़। मां इंतहाई थोराइतो आहियां मशकूर आहियां सुराई संगीत जे निराले नाम मास्टर चंद्र जे पगदार पुट मोहतरम गोपचंदुर जिन न्यूयॉर्क अमरीका खां ऑनलाइन थी करे असांजे हिन आलमी ओताक में पंहिंजा वीचार वंडिया। मुंबई खां संदसि फर्ज़ंद मुहतरम महेश चंदुर जो थोराइतो आहियां जंहिं प्रोग्राम में वीचार वंडिया। थोराइतो आहियां सिंध जे तमामु बहितरीनु कलाकार मोहतरम मुमताज़ लाशारी साहब जो जंहिं तमामु तफ़सीली तहक़ीक़ी हवाले सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल शामिल कई। इल्मी अदबी ॾात ऐं ॾाहप जे हवाले सां मास्टर चंद्र जी शख़्सियत जे हवाले सां हाणोकी मौसीक़ी शाइरीअ जे हवाले सां ऐं इदारनि जे उन वेसा घाती जे हवाले सां मोहतरम मुमताज़ लाशारी जो तमामु अॼोको ही ॻाल्हि ॿोल वारो मरहलो ख़ूबसूरत हो। संदसि वीचार काराइता ऐं कम वारा हुआ। मूंखे उमेदु आहे त अॼोको प्रोग्राम अव्हां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। इन उमेद सां त हिन सुरई संगीत जे निराले नाम मास्टर चंद्र जे नाले सां संदसि जनम भूमि ठारू शाह हाणोके ज़िले नौशहर फ़िरोज़ में छो त संदसि पगदार पुट गोपचंदुर जेको न्यूयॉर्क अमरीका खां हींअर पंहिंजे प्रोग्राम में शामिल हो ऐं उन बि इहो मुतालबो कयो त मुंहिंजे पिता मुंहिंजे बाबा मास्टर चंद्र जे नाले सां यादगार क़ाइमु कयो वञे ऐं उहो यादगार ठारू शाह शहर में हुजे। यकीनन अॼोके प्रोग्राम में अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी मूंसां गॾु रहिया। इन ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे इजाज़त ॾींदा इन दुआ सां त जिते बि हुजो ख़ुशि हुजो
शाद होजो आबाद होजो पंहिंजनि मागनि पंहिंजनि कखनि खे परदेसी पिरी कॾहिं बि न विसारिजो। वेंदे वेंदे मास्टर चंदुर जो ही नायाब कलाम अव्हां जे समाअतुनि जी नज़र। हिकु ॾियारे मूं ॾिठो माशूक खे ख़ुशि ख़्वाब में, मूं चयो यादि करे आहियां वॾे हज़ार में। हुन चयो आहीं चरियो थियो या बकी बाज़ार में, मूं चयो संग दिलि न थियो आहियां वॾे हज़ार में। पोइ पुछाईं केरु आहीं, घर तुंहिंजो आहे किथे, छा खपे तोखे देवाना छो आयो आहीं हिते। मूं चयो मां छा ॿुधायां बसि फ़क़ति मोहबत मिले, घर अव्हां जी दिलि अंदरि आहियां अव्हां जे मिले। ना मोहबत मूं मिलंदे तो चयाईं ख़ार मां, जान दी दुस दरियावां जे मूं चयो मस प्यार मां। हुन चयो वली मर वञी या सड़ वञी या दर सफ़ा, बिन मरण जे कान थींदी चंद्र तुंहिंजी रिशफा। सुहिणा रज़ो आए सुहिणा रज़ो आए सुहिणा रज़ो आए मुंहिंजो मरज़ो लाइ। सुहिणा सुहिणा रज़ो रज़ो आए मुंहिंजो मुंहिंजो मरज़ मरज़ लाइ। सुहिणा रज़ो आए सुहिणे सूरत तुंहिंजी दिलड़ी मोहिया मुंहिंजी, तुंहिंजे ॾिसण जो ई दिलि में गरज आहे। सुहिणा रज़ो पर हिनखे चलत में आणिबो त चलत में दुगुन करणु अखरनि जो ॾाढो कटंदो आहे। सुहिणा रज़ो आहे सुहिणे सूरत सुहिणी सुहिणी सूरत सूरत तुंहिंजी तुंहिंजी दिलड़ी दिलड़ी मोहिया मोहिया मुंहिंजी मुंहिंजी, तुंहिंजे तुंहिंजे ॾिसण ॾिसण जो ई तूं दिलि में दर्द दर्द जारी आहे। सुहिणा रज़ो आहे निद बाबा बाबा मदा बाबा बाबा मदा बाबा बाबा मदा बाबा बाबा मदा बाबा करे तो सुहिणा रज़ो आहे।